अस्सलाम वालेकुम नाज़रीन। द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे चऊं था भलीकार ऐं शाह लतीफ़ जे शेर सां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं त जेॾो तुंहिंजो नाव बाज पियो ॼाई मङा रिए थूणीअ रिए थंभे तूं छपर तूं छांव को ॼाड़ो कहां तोखे मालूम सभु कई। सो नाज़रीन, असांजी कोशिशि हूंदी आहे त अव्हांजा जेके वीकेंड वारा ॾहाड़ा हूंदा आहिनि असीं उन्हनि खे यादगार ऐं ख़ुशगवार बणायूं ऐं उन सिलसिले जी कड़ी आहे असांजो हीउ प्रोग्राम। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त शोबिस खां वेंदे स्पोर्ट्स ऐं स्पोर्ट्स खां वेंदे सियासत ताईं सियाहत ताईं दुनिया जहान में जेको कुझु थिए पियो उन ते ऐं जेको पूरे हफ़्ते दौरान थियो आहे उन ते अव्हांखे असीं रखंदा आहियूं बाख़बर। सो अव्हांजे इल्म में हूंदो त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पाकिस्तान में न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम जो जेको दौरो हो उहो मुलतवी थियण ते तमामु घणी कावड़ जी लहर पखिड़ियल आहे। क्रिकेट जा जेके शौक़ीन आहिनि उन्हनि में न रुगो मायूसी आहे पर उन में कावड़ बि आहे त न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम मैच थियण खां कुझु ई देरि अॻु इहो डिसीशन वरितो त हू पाकिस्तान सां जेका आहे उहा सीरीज़ न खेॾंदा। 3 T20 मैचिस थियणा हुआ रावलपिंडी में ऐं 5 जेके आहिनि उहे वनडे मैचिस लाहौर में थियणा हुआ ऐं उहा सीरीज़ जेका आहे ओचितो सिक्योरिटी ख़दशनि जे करे मुलतवी कई वई ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिबु हर मुमकिन कोशिशि कई उन मामले ते हीअ सीरीज़ मुलतवी न थिए ऐं उन्हनि न्यूज़ीलैंड जी हममनसब सां फ़ोन ते राब्तो बि कयो पर हू राज़ी न थिया ऐं संदनि इहो चवणो त उन्हनि जी जेका सिक्योरिटी आहे उन्हनि टीम जे हवाले सां मुख़्तलिफ़ ख़दशनि जो इज़हार कयो आहे उन करे हू रिस्क नथा खणी सघनि ऐं अहिड़ी रीति ही दौरो मुलतवी थियो आहे ऐं मुसलसल पाकिस्तान में उन ते जेको आहे उहो बहस जो सिलसिलो हलंदड़ आहे। ऐं अव्हांजे इल्म में हूंदो त जेके वफ़ाक़ी घरू वज़ीर आहिनि शेख रशीद अहमद उन्हनि हिन समूरी सूरत हाल खे साज़िश करार ॾिनो आहे ऐं संदसि चवणु आहे त उन्हनि फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम करण जी ख़ातिरी कराई न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम खे। गॾोगॾु उन्हनि खे इहा बि आछ कई त जेके मदा आहिनि उन्हनि जी मौजूदगी खां सवाइ मतिलबु स्टेडियम में को बि माण्हू न हूंदो ही मैच कराए सघिजे थो। इहे ऑप्शन रखिया विया छाकाणि त फ़ैसिलो थियो त 20% जे लॻभॻि जेके मदा हूंदा उन्हनि खे स्टेडियम में अचण जी इजाज़त हूंदी पर तंहिंजे बावजूदि संदसि चवणो हो त न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम मैच खेॾण जे हवाले सां राज़ी न थी। ऐं शेख रशीद अहमद जो इहो बि चवणो हो त हिन सीरीज़ जी शुरूआति खां अॻु 4 महीननि ताईं न्यूज़ीलैंड जे इंटेलिजेंस जेके इदारा आहिनि उन्हनि जेका सिक्योरिटी टीम आहे उहा पाकिस्तान पहुतल हुई। उन्हनि हर क़िस्म जी सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो ऐं उन्हनि इत्मिनान जो इज़हार कयो सिक्योरिटी इंतज़ामनि ते जंहिंखां पोइ उन्हनि जी टीम हिते पहुती हुई पर ओचितो मैच शुरू थियण वारे ॾींहं ते अहिड़े क़िस्म जो डिसीशन वठणु जेको आहे उन्हनि जी सम्झ खां ॿाहिरि आहे। ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त हीअ ॻुझा जेके हथ आहिनि दस्ताना पहिरियल जेके हथ आहिनि उन्हनि जी साज़िश आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त न रुगो हीअ जेका सीरीज़ आहे उहा मुलतवी थी आहे पर इंग्लैंड जी जेका सीरीज़ रिथियल आहे उन जे हवाले सां बि हाणे खां ई काफ़ी ख़दशनि जो इज़हार कयो पियो वञे ऐं ॿुधाए पियो वञे त उहा सीरीज़ बि जेका आहे कॾहिं किथे जेका आहे उहा मुलतवी न थी वञे। सो हीअ सुबुह सूरत हाल हुई जंहिं ते तमामु घणी मायूसी बि पखिड़ियल आहे कावड़ बि आहे त नेठ न्यूज़ीलैंड जी क्रिकेट बोर्ड इहो डिसीशन छो वरितो ऐं PCB जा जेके नवां चेयरमैन आहिनि रमीज़ राजा साहिबु उन्हनि जो बयानु अव्हांजी नज़र मां ज़रूरु गुज़रियो हूंदो त हू चवनि पिया त हू ICC सां उन मामले ते राब्तो कंदा हिन केस खे इंटरनेशनल लेवल ते खणी वेंदा त न्यूज़ीलैंड खे ईअं न करणु खपे हा। 18 सालनि खां पोइ हीअ टीम पाकिस्तान जे दौरे ते पहुती हुई ऐं माण्हू तमामु घणा ख़ुशि हुआ सिक्योरिटी जे हवाले सां हर मुमकिन इंतज़ाम कया विया हुआ फुल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ाम हुआ पर तंहिंजे बावजूदि हीअ मैचिस जेके आहिनि उहे मुलतवी कया विया आहिनि जंहिं ते नो डाउट काफ़ी परेशानी बि आहे ऐं मायूसी बि आहे इंटरनेशनल लेवल ते भी मायूसी आहे त उन्हनि खे ईअं न करणु खपे हा। गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान में जेके नॉन फाइलर आहिनि जेके टैक्स पेयर न आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ PTI जी हुकूमत जेका आहे उहा उन्हनि घेरो तंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। नओं जेको ऑर्डिनेंस आहे वंस अगेन ऑर्डिनेंस जी फैक्ट्री आहे ही हुकूमत जेका आहे ऐं ऑर्डिनेंस माज़ी में असांखे नज़र आयो त तॾहिं ई जारी थींदा हुआ जॾहिं क़ौमी असेंबली जेका आहे उहा फंक्शनल न हुजे उन जा इजलास न थींदा हुजनि पर हिते क़ौमी असेंबली फंक्शनल आहे इजलास पे थियनि पिया पार्लियामेंट जो गॾियल इजलास पे थियो जंहिंखे सदर ख़िताब कयो तोड़े जो उते अपोज़िशन उतां वॉकआउट करे हली वई। सो क़ौमी असेंबली जे हूंदे PTI जी हुकूमत मुसलसल ऑर्डिनेंस जे पुठियां ऑर्डिनेंस आणे पई ऐं जेको डिक्टेटरशिप जे ज़माने में त असांखे नज़र ईंदो पर कंहिं डेमोक्रेटिक दौर में ईअं थींदो हुजे जो एतिरे तादाद
तइदाद में आर्डीनेंस आया हुजनि, इहो शायदि पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो थिए पियो। बहरहाल नॉन फाइलर्स जेके आहिनि उन्हनि जो घेरो तंग करण जे हवाले सां 1 अगेन ऐवान सदर मां हिकिड़ो आर्डीनेंस जारी कयो वियो आहे, जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त जेकॾहिं हाणे अवी फाइलर नथा थियो, पाण खे रजिस्टर नथा करायो, त उनखां पोइ जेके मुख़्तलिफ़ जेके सहूलियतूं आहिनि उहे अव्हां खां खसियूं वेंदियूं। जीअं बिजली जो कनेक्शन आहे उहो कटे सघिजे थो, फ़ोन जो कनेक्शन आहे उहो कटे सघिजे थो, गैस कनेक्शन कटे सघिजे थो, ऐं गॾोगॾु इहो बि ॼाणायो वियो आहे त जेकी नॉन फाइलर हूंदा उहे बैंकिंग जी जेका सहूलियत आहे उनखां बि महरूम थी वेंदा। ऐं गॾोगॾु इहो बि ॼाणायो वियो आहे त टैक्स जे हवाले सां अक्सर पाकिस्तान में ईअं थींदो आहे त ग़लति जेके अंग अखर आहिनि उहे ई जमा कराया वेंदा आहिनि। सो हिन ऑर्डिनेंस खां पोइ इहो ॼाणायो वियो आहे त हिन ऑर्डिनेंस में इहो आहे त जेकॾहिं टैक्स जे हवाले सां ग़लति अंग अखर पेश कयो था त अव्हांखे गिरफ़्तार बि करे सघिजे थो, गॾोगॾु अव्हां ते 5 लख रुपयनि ताईं ॾंड जेको आहे उहो बि लागू थी सघे थो। सो हाणे ॾिसणो इहो आहे त हीउ जेको क़दम आहे माण्हुनि खे टैक्स ॾियण जे हवाले सां केतिरो आमादा करे सघे थो, ऐं ॾिसणो इहो आहे त वधीक केतिरा माण्हू आहिनि जेके हिन टैक्स नेट में शामिलु थियनि था ऐं पाण खे रजिस्टर कराइनि था ऐं उहे फाइलर थियनि था। गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अफ़गानिस्तान जी जेका सूरत हाल आहे अञा ताईं उहा सेटल न पई थिए, ऐं इंटरनेशनल जेका बिरादरी आहे, आलमी बिरादरी, उहा उन्हनि खे क़बूल करण जे लाइ तयारु न आहे। यूरोपीय यूनियन जो ताज़ो बयानु साम्हूं आयो आहे, जंहिंमें यूरोपीय यूनियन इहो ॼाणायो आहे त अफ़गानिस्तान मां इतिहादी फ़ौज जो निकिरी वञणु गॾियल तौर ते जेका आहे उहा नाकामी आहे। हू उनखे गॾियल नाकामी करार ॾियनि पिया। ॿिए पासे असांखे नज़र अचे पियो त अफ़गानिस्तान में सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थिए पई। मईशत खां वठी जेके ॿिया मुख़्तलिफ़ इंसानी हक़नि जा मामला आहिनि उहे हींअर खां ई उते कर खणणु शुरू कनि पिया, ऐं तालिबान जा जेके नाइब वज़ीर आहिनि इतलाह जे हवाले सां ज़बीउल्लाह मुजाहिद, उन्हनि इहो बयानु जारी कयो आहे ऐं दुनिया खे ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं आलमी बिरादरी मौजूदा सूरत हाल में उन्हनि जी सपोर्ट नथी करे, अफ़गान गवर्नमेंट जी मदद नथी करे, त इहो न रुगो उन्हनि जी हुकूमत जे लाइ ख़तरनाक हूंदो, पर इहो समूरी दुनिया जे लाइ बि ख़तरनाक साबित थी सघे थो। छाकाणि त अफ़गानिस्तान में खे इन कंडीशन में छॾियो वियो त उते सूरत हाल ख़राबु थींदी ऐं उन जा सॼी दुनिया ते असर पवंदा। गॾोगॾु अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त आलमी बिरादरी जेका आहे उन्हनि ख़दशनि जो बि इज़हार करे पई। इंटेलिजेंस जा जेके इदारा आहिनि त अफ़गानिस्तान खे ईअं छॾियो वियो त उते दहशतगर्द जेके तंज़ीमूं आहिनि हिकु भेरो ॿीहर सरगर्म थींदियूं, ऐं अमरीकी इंटेलिजेंस जे सरबराह इहो बि बयानु जारी कयो आहे, पंहिंजी गवर्नमेंट खे आगाह कयो आहे त अल-क़ाइदा हुजे या दाइश, उहे हिकु भेरो ॿीहर अफ़गानिस्तान में सरगर्म थींदियूं। ऐं उन सां गॾोगॾु अमेरिकन इंटेलिजेंस सरबराह पंहिंजी गवर्नमेंट खे इहो बि ख़बरदार कयो आहे त अल-क़ाइदा जेकॾहिं उते सरगर्म थिए थी त इन फ्यूचर उहा तमामु वॾो हिकु भेरो ॿीहर जेको आहे उहो अमरीका ते हमिलो करे सघे थी। सो ही समूरी सूरत हाल आहे। सो ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में सूरत हाल किथे थी बीहे, अफ़गानिस्तान जे हवाले सां आलमी बिरादरी कहिड़ो जेको आहे उहो क़दम खणे थी, तालिबान हुकूमत खे तस्लीम कयो वञे थो या न, ऐं जेकॾहिं तस्लीम कयो वञे थो त कहिड़नि शर्तनि ते। ऑलरेडी जेके दोहा मुआहिदे में शर्त रखिया विया हुआ तालिबान उन ते केतिरो पूरो थियनि था, इंसानी हक़नि जे हवाले सां, औरतुनि जे हक़नि जे हवाले सां, अक़लियतुनि जे हक़नि जे हवाले सां, या गॾोगॾु अफ़गान सरज़मीन जेका आहे परॾेही मुल्कनि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु न थियण जी जेका ख़ातिरी कराई हुई तालिबान, उन ते केतिरो अमल कनि था। ऐं आलमी बिरादरी जो इहो चवणु आहे, अमरीका जो इहो चवणु आहे त जेसि ताईं इहे जेके नुक़्ता हुआ उन्हनि ते तालिबान हुकूमत अमल नथी करे, तेसि ताईं दुनिया जो को बि मुल्क जेको आहे उहो तालिबान गवर्नमेंट खे तस्लीम न करे। ॿिए पासे असीं ॾिसूं पिया त अफ़गानिस्तान जा जेके असर आहिनि उतां जी सूरत हाल जा उहे पाकिस्तान ते पइजणु शुरू थी विया आहिनि, ऐं पाकिस्तान जी मईशत उन जा जेके आहिनि उहे गहरा असर पवनि था। सो उन्हनि ते ई पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हिते वक़्तु थिए पियो अॼु जी टॉप स्टोरीज़ जो। सो प्रोग्राम में शामिलु कंदासीं अॼु जूं टॉप स्टोरीज़। न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम जो दौरो मुलतवी थियणु छा आलमी साज़िश आहे? छा दुश्मन क़ुवतूं पाकिस्तान खे दुनिया में तनहा करणु चाहिनि थियूं? जांच शुरू कई वई। बरतानवी हाई कमीशन वज़ाहत कई आहे त उन में संदन को बि हथु नाहे। इंग्लैंड जी क्रिकेट टीम भी पाकिस्तान जो दौरो कंदी या न, सवाल उथण लॻा। रूस, चीन ऐं पाकिस्तान तालिबान खां मुतालबो कयो आहे त हू कयल वाइदा पूरा कनि, पंहिंजी धरती ॿियनि मुल्कनि ख़िलाफ़ इस्तेमालु थियणु न ॾियनि, दहशतगर्द ग्रुपनि जो ख़ात्मो आणीनि, औरतुनि ऐं अक़लियतुनि जे हक़नि जो ख़्यालु रखनि ऐं मंशियात जो मुकमल ख़ात्मो आणनि। 2 सालनि दौरान कराची टैक्स जी मद में 49 खरब 60 अरब रुपया कमाए ॾिना, पर वफ़ाक़ तरक़ियाती कमुनि लाइ सिर्फ़ु 52 अरब रुपया ई जारी कया। वफ़ाक़ जो कराची सां माइटेली माउ वारो इहो रवैयो नेठि कॾहिं ख़तमु थींदो?
अमरीका 29 अगस्त ते काबुल में कयल ड्रोन हमले में 10 आम शहरियुनि जे मारिजण जो एतराफ़ कंदे माफ़ी तलब करे वरिती। काबुल एयरपोर्ट ते हमले बाद अमरीका हिकु घर ते ड्रोन हमलो कयो हो, जंहिं जे नतीजे में 7 मासूम ॿारनि समेत 10 शहरी मारिजी विया हुआ। जी नाज़रीन, टॉप स्टोरीज़ असां ॾिठियूं ऐं हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त अॼु जेका महिमान शख़्सियत आहे उहे वकील आहिनि ऐं फैमिली कोर्ट्स जा जेके मामला आहिनि उन्हनि खे हू ॾिसनि था, उन्हनि खां असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ जेके ख़ानदाननि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थियनि था ऐं उहे जेकॾहिं कोर्ट सां रिजू कनि था त कहिड़े क़िस्म जा जेके केसिस आहिनि उहे फैमिली कोर्ट्स में अचनि था। खुला जो केस आहे, मिल्कियत जो केस आहे ऐं ॿारनि जी हवालगी जो केस आहे, औरतुनि ते घरेलू तशदुद जा वाक़िया आहिनि। सो उन वाले सां कानून छा थो चए ऐं औरतुनि खे या आम असां जेके बि शहरी आहिनि पाकिस्तान जा उन्हनि खे पंहिंजे कानून जे हवाले सां, पंहिंजनि हक़नि जे हवाले सां केतिरी ॼाण आहे, कहिड़ा बुनियादी इंसानी हक़ आहिनि जन जी असांखे सभिनी खे ख़बर हुजणु खपे। सो अहिड़ा खोड़ सारा सवाल हूंदा जेके असां उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कंदासीं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में हूअं सभिनी खे चऊं था भली कार। ऐं हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, पाण पेशे जे लिहाज़ सां वकील आहिनि ऐं फैमिली कोर्ट्स जा जेके केस आहिनि उन्हनि खे हू ॾिसनि था। ऐं हीअ अॼु जी ॻाल्हि कोन्हे, पर डिघे अरसे खां जीअं चवंदा आहिनि त माण्हुनि में जॾहिं खां बर्दाश्त जी लेवल घटि थी आहे या समाज जो दबाव चऊं या मुख़्तलिफ़ सबबनि जे करे असांजा जेके रिश्ता आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते हाणे कमज़ोर थियनि पिया ऐं माण्हू हिक ॿिए खां परे थिए पियो। ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ी नौबत अची वेंदी आहे जो माण्हू कोर्टुनि ते वञी पहुचंदा आहिनि। पोइ मिल्कियत जा केस हुजनि, ख़ानदानी मिल्कियत हुजे ऐं घरवारे जो पंहिंजी घरवारी सां झेड़ो हुजे, ॿारनि जी हवालगी हुजे, ॿिया खोड़ सारा इंतिहाई अहम मामला आहिनि। ऐं हीअ जेके अहम मामला आहिनि उन्हनि मामलनि जे हवाले सां असांजे माण्हुनि खे तमामु घटि ॼाण आहे त ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कंहिं औरत ते को तशदुद थिए थो त हू कोर्ट सां कीअं राब्तो करे सघे थी। घरेलू तशदुद जे वाक़िअनि खे रोकण जे हवाले सां तोड़े जो कानून साज़ी सिंध में थियल आहे, पर तंहिंजे बावजूदि ॾिसूं था त सिंध समेत सॼे मुल्क में तशदुद जा जेके वाक़िआ आहिनि उन्हनि में ॾींहों ॾींहुं जेका आहे उहा वाध थिए पई। सो अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं नौबत अचे त कोर्टुनि सां कीअं राब्तो कजे ऐं जेकॾहिं कोशिशि कंदे बि माना जोड़ो जेको आहे उहो हली नथो सघे त खुला जे लाइ जीअं औरतूं वञनि थियूं कोर्ट में त उनजो तरीक़ेकार छा आहे, उहे केस केतिरे अरसे में जेके आहिनि उहे हल थी वञनि था। सो ॿिया खोड़ सारा अहिड़ा लीगल मामला आहिनि जंहिंजी माण्हुनि खे ॼाण नाहे ऐं अॼु जे प्रोग्राम में असां कोशिशि कंदासीं त उहा ॼाण अव्हां ताईं पहुचायूं ऐं उहा ॼाण ॾियण जे लाइ असां महिमान खे हिते घुरायो आहे। उनजो नालो आहे अरुण प्रकाश साहब, पाण हाई कोर्ट जा वकील आहिनि ऐं फैमिली मामला जेके आहिनि उन्हनि खे हू ॾिसनि था। अरुण साहब, तमामु घणी महिरबानी असांजे प्रोग्राम में आया। थैंक यू सो मच। सो जेकॾहिं उथंदे ई अव्हां खां इहो सम्झणु चाहियूं त फैमिली जेके कोर्ट्स आहिनि उन्हनि में असां वटि जीअं कुझु जो मूं ज़िक्र कयो त कहिड़े लेवल जा केस जेके आहिनि असां वटि घणे भाङे अचनि था हिननि कोर्टुनि में? ॾिसो, पाण वटि जेको फैमिली केसिस में एक्चुअली केसिस जो रेशियो आहे न शरई आहे, उहो अक्सर औकात जेको आहे खुला जा केसिस अचनि था। अक्सर आम मुआशरे में असांखां बि माण्हू दोस्त पुछनि था, काफ़ी मीडिया पर्सन्स कोर्ट में ईंदा आहिनि, उहे पुछंदा आहिनि त आख़िर इहो शरिया जेको आहे रेशियो खुला जो आहे इहो छो थो वधे या इनखे कीअं थो रोके सघिजे। स्पेशली ॿियो केसिस जेके अचनि था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अगरि हस्बैंड वाइफ पाण में नथा जुड़ी सघनि, नथा हलनि, सभ खां वॾो मसइलो अचे थो ॿारनि जो। फैमिली कोर्ट जेको आहे उहे जंहिंमें खुला जा मैटर थी विया, गॾु गॾु गार्जियन वार्ड जंहिंखे पाण चवंदा आहियूं, ॿारनि जी कस्टडी जा मसाइल जेको आहे फैमिली कोर्ट्स डील कंदियूं आहिनि, उहे घणे भाङे अचनि था। ऐं हिकिड़ो इहो रेशियो मतिलबु ॿुधायो पियो वञे त जॾहिं खां कोविड वारी सूरत हाल थी, लॉकडाउन थी, माण्हू घरनि ते महदूद थिया, इंटरनेशनल लेवल ते त तलाक जे रेशियो में जेका आहे सा वाध थी आहे ऐं शहरी जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में स्पेशली तमामु घणी थी आहे। इज़ इट ट्रू? ईअं बिल्कुलु आहे। ॾिसो, माण्हू हर ॻाल्हि में जेको आहे न कसूरवार सम्झनि था कानून खे। माण्हू हिते चवनि था हिते पाण वटि जेको आहे प्रॉपर कानून जी पासदारी कोन्हे या कोर्टूं जेको आहे उहो इंसाफ़ ॾियण में फ्लॉप थी वेंदियूं आहिनि। किथे न किथे खुला वारो जेको मामिलो आहे न, माण्हू जी नज़र उते बि कोर्टुनि में हूंदी आहे। ॾिसो, कोर्टुनि में त मसइलो खुला वारा जेके फैमिली इशूज़ आहिनि उहे उन महिल पहुचनि था पाण जे मुआशरे में रहूं था जंहिं महिल ॿ हस्बैंड वाइफ पाण में गॾु नथा हली सघनि, इंतिहा ते वञी पहुचे थो। हालांकि तव्हां ॾिठो हूंदो पंहिंजे मुआशरे में जेके औरतूं इहे हिमत करे कोर्टनि ताईं पहुचनि थियूं, पंहिंजे कल्चर में स्पेशली औरत खे बि जेको आहे माण्हू हिते कंहिं ॿिए नज़र सां ॾिसनि था त यार हिन पंहिंजे हस्बैंड जे ख़िलाफ़ु वञी करे ॼण ॾोहारी उहा आहे। त मां सम्झां थो हिते अगरि असांखे शरिया जे रेशो में माना तलाक जे शरिया में अगरि चाहियूं था कमी थिए कंहिं हद ताईं,
त मां सम्झां थो हिते जेको आहे प्रॉपर एजुकेशन जी कमी आहे। असां डॉक्टर बणिजूं था, जॾहिं वकील बणिजूं था, इंजीनियर बणिजूं था, त असांखे 3 खां 5 साल जी हिकिड़ी डिग्री ॾिनी वञे थी, असांखे पढ़ायो वञे थो। मां सम्झां थो असां वटि इन शइ जो वॾो फुक़दान आहे। असां वटि अगरि 2 रिश्ता पाण जे मुआशरे में रहूं था, उते छोकिरी ऐं छोकिरो जंहिं महिल शादी करनि था, मां सम्झां थो त 2 ख़ानदाननि जो पाण में मिलाप थिए थो। ऐं असांखे अहिड़ी का ट्रेनिंग असांजे मुआशरे में न ॾिनी वेंदी आहे त असां जंहिं महिल शादी करे ॿिए घर वेंदासीं त हिकिड़े हस्बैंड खे हिकिड़ी वाइफ सां कीअं ट्रीट करिणो आहे, उनजी फैमिली खे कीअं ट्रीट करिणो आहे, ऐं हिकिड़ी औरत खे जंहिं महिल नए घर वञे थी, हिकिड़े मर्द जे घर शादी करे वञे थी, उनजे ख़ानदान सां उन सां हुते कीअं हलणो आहे। अक्सर टीवियुनि में माण्हू फिल्म ॾिसे थो, औरतूं ड्रामा ॾिसनि थियूं, मर्द ॾिसनि था, हुनखे सम्झनि था जेको टीवी जो 1 कलाक में जेको सुठा सीन हूंदा आहिनि न, माण्हुनि जी आदत आहे जेके सुठियूं शयूं आहिनि उहो कैप्चराइज़ करे वठनि था। उहो सम्झनि था शादी खां पोइ जेकी लाइफ आहे न उहो सिर्फ़ु रोमेंस आहे, घर जा कम कोन करणा आहिनि, रिश्ता कोन निभाइणा आहिनि। मां सम्झां थो जेको अगरि पाण सचे में माना हक़ीक़त में इहो कमु करणु चाहियूं था त हिते अहिड़ा केसिस कोर्टुनि में न अचनि, खुला जी नौबत न अचे। मां सम्झां थो एजुकेशन जो फुक़दान आहे। तव्हां थोरो सो रिसर्च करे ॾिसंदो त यूरोप कंट्रीज़ में स्पेशली इंस्टीट्यूट आहिनि, शादी खां पहिरें माण्हू इंस्टीट्यूट जॉइन कंदा आहिनि, जिते ट्रेनिंग वठंदा आहिनि। ॾिसो न, हिकिड़ो नंढिड़ो बिज़नेस करण जे लाइ असांखे अगरि MBA करणी पए थी, वकालत करण जे लाइ लॉ पढ़णो पए थो, डॉक्टर थियण लाइ, त हिकिड़ी ज़िंदगी जो, बल्कि मां चवां थो हिकिड़ो इंसानु हिकिड़ो मुआशिरो आहे पंहिंजो पाण में, जंहिं महिल 2 माण्हू मिलनि था ऐं पोइ औलाद थिए थी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿार असांजो फ्यूचर आहिनि। त मां सम्झां थो असां वटि इहे ट्रेनिंग कोर्स स्पेशली हुअणु खपनि। असांखे शादी खां पोइ जी छा लाइफ आहे इन ते ज़रूरु ख़बर हुअणु खपे। ऐं दुनिया में त ईअं बि थिए थो जेकॾहिं कंहिं न्याणी जी शादी थी बि वई त वरी जेकॾहिं हू उम्मीदवारी सां थिए थी त उते अलॻि सां इंस्टीट्यूट आहिनि, उते हू वञनि थियूं ऐं उनखे या त उनखे किताब मिलनि था त हीअ जेकॾहिं ॿार आहे केतिरे एज जो आहे, मतिलबु पेट में ई आहे, त उन सां कीअं ट्रीट कजे, कहिड़ा मसइला उन औरत खे अची सघनि था, असां वटि त का ख़बर ई कोन्हे न। अञा शहरनि में जेके कुझु अची वियूं आहिनि त उहे जॾहिं खां प्रेगनेंसी थिए थी त डॉक्टर खे प्रॉपर चेकअप थिए थो, न त ॿारहाड़ी में असां वटि किथे थो थिए। सो वाक़ई हिकिड़ो अहम पॉइंट आहे। अच्छा, जेकॾहिं अचूं हाणे इहे जेके फैमिली सां रिलेटेड मामला आहिनि, खुला आहे, मिल्कियत जो मामिलो आहे, उन ते बि ईंदासीं पाण, या जेकॾहिं ॿारनि जी हवालगी आहे, छा था सम्झो त ऐं औरतुनि ते स्पेशली जेको तशदुद थिए त घणनि औरतुनि खे त उन्हनि जी ख़बर ई कोन्हे त कोन हवाले सां का कानून साज़ी बि थियल आहे या कानून उन्हनि खे केतिरो तहफ़ुज़ फराहम करे थो, हू कीअं कोर्टुनि सां राब्ते में अचनि। सो अव्हां जी रिसर्च था थी चए या अव्हां एतिरे अरसे खां कमु कयो पिया, त माण्हुनि खे इन्हनि कानून जे हवाले सां इहे जेके लॉज़ आहिनि केतिरी ॼाण आहे? ॾिसो न, असां वटि जेकी जनरल पब्लिक आहे न, असांजे पंहिंजे सॼे निसाब में किथे बि कानून कोन थो पढ़ायो वञे। माण्हू हिते केतिरो बि पढ़ियलु लिखियलु आहे न, फिलोसोफर थी वञे थो, लेकिन उनखे कानून जी ख़बर न आहे, उनखे पंहिंजे राइट्स जी ख़बर न आहे, तुंहिंजा पंहिंजा कहिड़ा राइट्स आहिनि। मां हमेशह जॾहिं कंहिं TV शो में विया आहियूं या जिते ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो, मां इहा ॻाल्हि चई आहे त लॉ खे जेको आहे असांजे निसाब में रखियो वञे ताकी हर इंडिविजुअल खे उनखे पंहिंजा राइट्स ख़बर हुजनि। मां सम्झां थो असांखे पंहिंजा राइट्स ख़बर कोन्हनि, असांखे ॿिए जा राइट्स ख़बर कोन्हनि, इन करे बि असांजी जेकी नेचर आहे न उहो वायोलेंट आहे। माण्हू बि असां सां वायोलेंट थियनि था, असां बि माण्हुनि सां वायोलेंट थियूं था, छो जो असांखे लॉ जी ख़बर कोन्हे। ईअं ई पाण वटि जेके मुआशरे में असां वटि जेके खुला जा स्पेशली केसिस अचनि था, ॾिसो अलाह साईं क़ुरान में बि आयत आहे त मर्द ऐं हस्बैंड जेको आहे न उहो हिक ॿिए जो लिबास आहिनि। मां सम्झां थो इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, अगरि माण्हू सम्झे त मर्द ऐं औरत हिक ॿिए जो लिबास आहे। ऐं पंहिंजे मुआशरे में जिते पाण रहूं था, हिते हमेशह ई मर्द खे फ़ोक़ियत ॾिनी वई आहे ऐं औरत खे नंढो सम्झो वियो आहे। जिते असांखे क़ुरान सम्झाए थो त तव्हां हिक ॿिए जा लिबास हो, त मां सम्झां थो इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। त उहा असांखे इक्वलिटी सिस्टम ॿुधाए थो त तव्हां इक्वल बेसिस ते हो। पाण जंहिं मुआशरे में रहूं था, हिते जेको सिस्टम आहे न उहो इक्वलिटी बेसिस न आहे, जंहिंजे करे इहे प्रॉब्लम थियनि था। मां सम्झां थो असां वटि जंहिं घरनि में असां पलिया वॾिया थिया आहियूं, पंहिंजे मुआशरे में जेको सिस्टम आहे, हिते औरत खे एजुकेशन नथी ॾिनी वञे, उनखे पढ़ायो नथो वञे। घर में हिकिड़ो पीउ पंहिंजे पुट खे पढ़ाए थो, लेकिन पंहिंजी धीउ खे नथो पढ़ाए। मां सम्झां थो तव्हां अगरि हिकिड़ो नंढिड़ो मिसाल खणंदव न, त हिकिड़ा 2 भाउर आहिनि, हिकिड़ो भाउ पढ़ी करे डॉक्टर थिए थो ऐं हिकिड़ो भाउ को दुकानदार थिए थो या ज़मीन संभाले थो, त तव्हां ॾिसंदव उन्हनि जी ॿिन्हिनि जी सोच लेवल में केॾो वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। उहे भाउ ॿई हिकिड़े घर में हिकिड़े परवरिश, माउ पीउ साॻा माउ पीउ परवरिश कंदा आहिनि न, साॻियो मोहल्लो हूंदो आहे, साॻा मिट माइट हूंदा आहिनि। उहे जॾहिं ॿई भाउ, हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु आहे, हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु न आहे, उहे गॾु नथा रही सघनि। लेकिन हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु माण्हू अगरि अणपढ़ियलु औरत वरदो त उहे 2 माण्हू कीअं सर्वाइव करे सघंदा। फुक़दान आहे एजुकेशन जो, ज़हनी सोच जो। ऐं पाण वटि वरी जेके छोकिरियूं पढ़नि थियूं, जंहिंजा माउ पीउ एतिरा बोल्ड आहिनि, औरतुनि खे ॿाहिरि कढनि था, धीउनि खे पढ़ाइनि था,
वरी मेल डोमिनेंसी मुआशिरो, हस्बैंड अक्सर औकात जेको आहे उन औरत खे परमिशन कोन थो ॾिए कमु करण जी, अॻिते पढ़ण जी। चए थो हा तूं डॉक्टर थी वई न, तोखे टैग लॻी वियो, हाणे तूं डॉक्टर आहे, हाणे फील्ड में वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तूं घर में रहो, तूं ॿार पाल। हो ई मर्द इहो सम्झे थो त शायदि हुनजे इन करण सां हुनजी ज़िंदगी वधीक सुठी गुज़रंदी। हो ॿाहिरि जो मुआशिरो संभालंदो, औरत घर संभालंदी, मानी बचाईंदी, ॿारनि खे संभालंदी। लेकिन मां सम्झां थो असांखे हर रोज़ु पंहिंजो पाण खे ग्रो करण जी ज़रूरत आहे, अॻिते वधण जी ज़रूरत आहे, हर रोज़ु नई नॉलेज वठण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं असां ॿ भाउर ॿई गॾिजी डॉक्टर थियूं था, ॿई फील्ड में आहियूं, ऐं हिकिड़ो भाउ वधीक रिसर्च वर्क करे थो, वधीक अॻिते पढ़े थो, बीमारियुनि जी जांच करे थो, दवाउनि जी जांच करे थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको वधीक पढ़ण वारो हूंदो, वधीक एजुकेटेड हूंदो, वधीक तरक़ी कंदो, ऐं ॿिन्ही जी सोच में वरी फ़र्क़ु अची वेंदो। मां सम्झां थो पाण जे मुआशरे में रहूं था, मुंहिंजे प्रोग्राम जे तवसल सां इहो मैसेज आहे त जिते छोकिरा पढ़ियल लिखियल छोकिरियूं वठनि था, उन्हनि खे बिल्कुलु इजाज़त ॾियनि कमु करण जी पाण सां गॾु, छो जो उन्हनि खे बि ग्रो करण जी ज़रूरत आहे। जिते हस्बैंड वाइफ ॿई गॾु गॾु ग्रो कनि था, उते इहे फैमिली इशूज़ नथा थियनि पिया। अच्छा अरुण साहब, अव्हां खां इहो सम्झणु चाहियूं तीअं हा बिल्कुलु खुला जो ज़िक्र कयो पिया, ॿियो चयो त हीउ जेको का बि जेकॾहिं औरत आहे उनजो प्रोसीजर छा आहे त जेकॾहिं कंहिंसां ज़्यादती थिए थी या उन मुड़ुस सां गॾु नथी रहणु चाहे त कहिड़े तरीक़े तहत हू कोर्ट सां राब्तो करे, ऐं हीउ जेको खुला वारा केसिस हूंदा आहिनि केतिरे टाइम ड्यूरेशन में मतिलबु उहे सॉल्व थी वेंदा आहिनि? ॾिसो अक्सर पाण वटि मुआशरे में अगरि मर्द फील करे थो मां औरत सां नथो हली सघां ऐं तलाक ॾियणु चाहे थो, 3 दफ़ा तलाक ॾिए थो, तलाक थी वञे थी। साॻियो औरत खे अगरि खुला वठणी आहे त खुला जे लाइ औरत खे कोर्ट में अचिणो पए थो, जंहिंमें सुपीरियर कोर्ट जी डायरेक्शन आहे त विदिन 6 मंथ जेको आहे फैमिली केस जेको आहे उहो डिस्पोज ऑफ कया वञे विदिन 6 मंथ। अक्सर अगरि जिते सिर्फ़ु खुला जो केस आहे 2 खां 3 महीननि में खुला ग्रांट थी वञे थी। पर मां सम्झां थो असां वटि हिते 2013 में हिकिड़ो नयो लॉ आयो डोमेस्टिक वायलेंस। डोमेस्टिक वायलेंस ते प्रॉपर कमु न थी सघियो आहे, औरतुनि खे, माण्हुनि खे, इवन वुकला खे, जजिस खे बि प्रॉपर हिते अवेयरनेस न आहे त डोमेस्टिक वायलेंस लॉ आख़िर चए छा थो। मां सम्झां थो अगरि असां वटि हिते माण्हुनि खे डोमेस्टिक वायलेंस लॉ लाइ अवेयर कयो वञे त खुला जे केसिस में रेशियो जेको आहे घणे हद ताईं घटिजी वेंदो। रीज़न इहो, अगरि औरत खे घर में मर्द मारे पिटे थो, कुटे थो या उनखे ख़र्च नथो ॾिए त औरत वटि को ऑप्शन कोन्हे खुला वठण खां अलावा। मूं हिकिड़ो किताबु पढ़ियो हुयो अमृता प्रीतम जो बंदि दरवाज़ो, जंहिंमें अमृता प्रीतम हिकिड़ी स्टोरी लिखी हुई त जंहिंजो थीम हो त औरत जो को घर कोन्हे। ऐं लिटरली हिन फील्ड में रहण खां पोइ मां इहो महसूसु कयो आहे, असां वटि औरतूं 15-17 साल खां पोइ बि जंहिं महिल अचनि थियूं न कोर्टुनि में खुला जो केस वठणु, खुला जो केस फाइल करणु, तुंहिंजे लाइ सभ खां वॾो प्रॉब्लम इहो आहे त हाणे उहे रहनि किथे। माउ पीउ अक्सर ओल्ड एज थी वञनि था या उन्हनि जी डेथ थी वञे थी, भाउ रखण लाइ तयारु कोन्हनि, ऐं मर्द अगरि कढी छॾे थो घरां राति जो मारे कुटे करे कढी छॾे थो त उहो औरत वञे केॾे, इवन उहो ॿार खणी बि केॾे वञे। त मां सम्झां थो माण्हुनि खे हिते प्रॉपर अवेयर करण जी ज़रूरत आहे त जेके डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2013 आहे उन ते जेकॾहिं चाहियो त ॻाल्हाए सघूं था त उहो आहे छा? जीअं ॿुधायो त वकीलनि खे इवन जजिस ताईं माना एतिरी इंफॉर्मेशन न आहे। मां इहो ई ॿुधाइणु चाहियां पियो, एक्चुअली जेको डोमेस्टिक वायलेंस आहे, डोमेस्टिक वायलेंस में औरतुनि खे घणा राइट ॾिना विया आहिनि। औरतुनि खे इहे राइट ॾिना विया आहिनि त अगरि कंहिं औरत ते उनजो मुड़ुसु या घर जो इवन को बि बंदो फैमिली में रहण वारो को बि माण्हू, ससु ससुरु ॾेर, को बि अगरि वायोलेट करे थो कहिड़े बि हवाले सां, ज़हनी टॉर्चर, मेंटल टॉर्चर, इवन फिज़िकल टॉर्चर, त उन वटि रेमेडी आहे त उहा कोर्ट में अची कंप्लेंट फाइल करे। सुठी ॻाल्हि इहा आहे त कोर्ट वटि इख्तियारात आहिनि त विदिन 1 नोटिस 7 डेज़ कोर्ट जेको आहे, अगरि को हस्बैंड पंहिंजी ज़ाल खे मारे कुटे घरां कढे थो त कोर्ट उनखे उन घर में रिस्टोर कराए सघे थी। कोर्ट वटि इहे इख्तियार आहिनि त कोर्ट उन औरत खे उन घर में रीपजेस कंदी ऐं उनजे हस्बैंड खे या वायोलेट करण वारे खे बिल्कुलु रिस्ट्रेन करे सघे थी, इवन उनखे घर में वञण खां मना करे सघे थी त तूं घर में दाख़िल कोन थींदे जेसि ताईं हे न चाहींदी, पर तोखे घर में रहणो आहे। मां सम्झां थो औरतुनि खे अगरि इन पंहिंजे इख्तियारात जी ख़बर हूंदी या मर्दनि खे अगरि इहा ख़बर हूंदी त हो जीअं पंहिंजे वस थी करे सम्झनि था त हर शइ असांजी उनखे कढी छॾींदा त छा कंदी, वेंदी खुला जो केस फाइल कंदी। लेकिन मां सम्झां थो हिते भउ बि जेको आहे न उहो बि कानून जी पासदारी सेखारे थो। जंहिं महिल हिकिड़े मर्द खे बि ख़बर हूंदी त हिन वटि इख्तियार आहे थिए कोर्ट में वञी करे ऐं मूंखे हे वरी रीपजेस थी वेंदी ऐं इवन मूंखे ॿाहिरि कढी सघे थी। इवन कोर्ट वटि उनमें इहे बि इख्तियार आहिनि त कोर्ट अगरि मर्द चए थो त हे मूंसां वायोलेंट करे थी या हे मूंखे तंग करे थी, जीअं मर्द इल्ज़ाम लॻाईंदा आहिनि त कोर्ट इन सिचुएशन में उन मर्द खे इहा डायरेक्शन ॾेई सघे थी तूं हिनखे ॿियो घर वठी करे ॾिए, किराए ते हिनखे वठी करे रहे जेसि ताईं ख़बर पए त केरु कसूरवार आहे, कंहिंजो कसूर आहे। अक्सर औकात मर्द ख़र्चो न ॾींदा आहिनि औरतुनि खे तंग करण जो, इहो बि तरीक़ो हूंदो आहे मेंटल टॉर्चर करण जो। अगरि किथे जीअं छॾे वञे ऐं मूंखे न छॾिणो पए, अक्सर औकात इहे रीज़न्स हूंदा आहिनि
किथे हक़मेर घणो हूंदो आहे, मर्द खे इहा लालच हूंदी आहे त मां अगरि तलाक ॾींदुमि त मूंखे हक़मेर ॾियणो पवंदो, हे अगरि खुला वठंदी त शरीयतनि तौरु हिन खे जेको आहे हक़मेर छॾिणो पवंदो। इन करे हिते मर्द तलाक कोन ॾींदा आहिनि ऐं घर में उहो मेंटल टॉर्चर कंदा आहिनि। पर मां सम्झां थो हिते अगरि औरतुनि खे हिन ॻाल्हि जी ख़बर हुजे, डोमेस्टिक वायलेंट लॉ जी ख़बर हुजे, प्रॉपर उनखे पढ़ियल हुजे, त मां सम्झां थो हिते पाण वटि खुला जे केसिस में घणे हद ताईं कमी ईंदी। अच्छा वकील साहब, पाण ब्रेक ते बि वेंदासीं, पर मां चाहींदुसि वेंदे वेंदे हिन टॉपिक खे पाण क्लोज़ कंदा हलूं त अच्छा जेकॾहिं अहिड़ी का नौबत अचे थी त ॿारनि जी हवालगी हिकिड़ो अहम मामिलो हूंदो आहे। घणियूं औरतूं वीचारियूं हुन में ब्लैकमेल थी वेंदियूं आहिनि, खणी चइजे त हसासियत आहे ज़ाहिर आहे, त जेकॾहिं उहो ॿारनि जी हवालगी जो छा प्रोसीजर आहे ऐं कोर्ट छा ॾिसी करे डिसाइड कंदी आहे त हीउ ॿार वालिद सां गॾु वेंदा या वालदा सां गॾु वेंदा? ॾिसो न, जेके गार्जियन वार्ड्स कोर्ट्स आहिनि न, गार्जियन वार्ड कोर्ट खे बीइंग अ जज इहो ॾिसणो हूंदो आहे त वेलफेयर ऑफ द चाइल्ड किथे आहे, ॿार जो मुस्तक़बिल कंहिंजे हथ में, माउ जे हथ में सिक्योर आहे या पीउ जे हक़ में सिक्योर आहे। हा, जिते नंढा ॿार आहिनि, लॉ ऑफ शरीयत इहो चए थो त 7 साल ताईं ॿार जी कस्टडी जेकी आहे न माउ वटि रहंदी, पीउ खे मीटिंग अलाउ थींदी आहे। अक्सर औकात असां वटि हिते औरतूं ईंदियूं आहिनि जंहिंजा नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, 2-3 सालनि जा हूंदा आहिनि या फीड ते हूंदा आहिनि, उनखे इहो भउ हूंदो आहे त असांखे, ऐं हिते कंदा आहिनि अक्सर मर्द जेको औरत खे घरां कढी ॿार जी कस्टडी पाण वटि रखंदा आहिनि। अगरि उहे औरतूं कोर्ट में अचनि थियूं त ॿार जी कस्टडी बिल्कुलु 7 ईयर ताईं त अकॉर्डिंग टू शरीयतनि माउ खे ई मिलंदी। उनखां पोइ 7 साल खां पोइ ॿार खे किथे रहणो आहे इहो कोर्ट डिसाइड कंदी आहे, इनकम फैक्टर ॾिसी, फैमिली बैकग्राउंड ॾिसी त ॿार जी वेलफेयर किथे बहितर हूंदी। अच्छा, इहो त मोस्टली मर्द ई हूंदो आहे जेको असांजे समाज में कमाए उहो थो, ज़मीननि में ॿियो तो पैसे जे वास्ते पावरफुल उहो ई आहे, त पोइ इट मीन्स के मोस्टली इहो ॾिठो पियो आहे त ॿार वालिद खे ई मिली था वञनि। न, ईअं न आहे त ॿार वालिद खे मिलनि था। एक्चुअली मां ॿुधायोमांव न, कोर्ट इहो ॾिसे थी घणी जॻहियुनि ते जेके औरतूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जा पेरेंट्स ॾाढा सपोर्टिव हूंदा आहिनि, भाउर उन्हनि खे सपोर्ट कंदा आहिनि, या पीउ जेको आहे उहो सपोर्टिव हूंदो आहे, फाइनेंशियली बैकग्राउंड सुठो हूंदो आहे, ऐं मर्द जो किरदारु सुठो न हूंदो आहे, या मर्द वटि सुठी नौकिरी न हूंदी आहे, या सुठी नौकिरी हूंदे बि अक्सर मर्द मेंटेनेंस जे ख़र्चे खां बचण जे लाइ कोर्ट में अची करे कूड़ा एफिडेविट ॾींदा आहिनि त मुंहिंजी तनख़्वाह या मुंहिंजी इनकम हेतिरी न आहे, हेतिरी आहे, ताकी इंटरिम मेंटेनेंस मूंखे घणी न ॾियणी पए। त उनमें ज़ाहिरी ॻाल्हि आहे फासी वञनि था कूड़ ॻाल्हाइण ते। अक्सर औरत अगरि ॿुधाए थी मुंहिंजे मुड़ुस जी तनख़्वाह या मुंहिंजी इनकम महीने जी 2 लख रुपया आहे, हे ॿार खे ख़र्चो कोन थो ॾिए, ॿार जो 15,000 ख़र्चो आहे, ॿार खे ख़र्चो मिले, त उहो ई मर्द अची करे हिते कानून जी ख़बर कोन्हे ऐं जाली एफिडेविट लॻाइनि था त मां फलाणी जॻह ते 25,000 जी नौकिरी कंदो आहियां, 15,000 ॾींदुमि त मां कीअं हलंदुमि। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते मर्द पाण कोर्ट में अची करे ॿुधायो त मुंहिंजी 25,000 इनकम आहे ऐं छोकिरी जा वालिद जेके पेरेंट आहिनि उनजी सुठी अर्निंग आहे, सुठो कमाइनि था, त इहो ज़रूरी न आहे त ॿार पीउ ॾेई वञे। कोर्ट हमेशह इन शइ खे ई फोकस ॾींदी आहे, इन शइ खे ई थ्रू एविडेंस नज़र में रखंदी आहे त ॿार जी वेलफेयर केरु बहितर करे सघंदो। तमामु घणी महिरबानी, पाण अञा वधीक हिन ते ॻाल्हाईंदासीं, सुठे अंदाज़ सां वाइन खे डिफाइन कयो आहे। सो नाज़रीन, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त अरुण साहब खां अञा असां वधीक ॻाल्हियूं जेके आहिनि सम्झण जी कंदासीं, ख़ासि तौर ते जेके फैमिली में मसइला थियनि था ऐं औरतुनि वीचारनि खे ख़बर न आहे, हू मुसलसल सालनि जा साल या सॼी ॼमार उहे ज़ुल्म बर्दाश्त कंदियूं रहनि थियूं, त उन वटि कहिड़ा कहिड़ा रस्ता आहिनि, हू कीअं पंहिंजो बि तहफ़ुज़ करे सघनि थियूं, इवन पंहिंजा ॿार बि हासिलु करे सघनि थियूं। पर वठूं था मुख़्तसर ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ अव्हांखे भलीकार चऊं था ऐं अरुण प्रकाश साहिबु हाई कोर्ट जा सीनियर वकील आहिनि ऐं बार जी इलेक्शन में बि काफ़ी साईं सरगर्म रहनि था ऐं हींअर दिसंबर में जेका इलेक्शन थियणु वञे पई उनमें बि हू उम्मीदवार जे लाइ तयारी कनि पिया, सो उहो बि उन्हनि खां ज़रूरु मालूम कंदासीं बार जो जेको किरदारु आहे सो उन ते। अच्छा सर, जेकॾहिं हाणे अव्हां खां सम्झणु चाहियूं ही त खुला वारा मामला ई ॿिया थी, हाणे अचूं था मिल्कियत जे हवाले सां, त हिकिड़ो त शरई हिसाब सां आहे त पुट खे केतिरी मिल्कियत मिलणी आहे, धीअर खे केतिरी मिलणी आहे, अहिड़े क़िस्म जा केसिस बि ईंदा हूंदा। घणा वालदेन जेके आहिनि उहे पंहिंजे धीअरुनि खे हिसो न ॾींदा आहिनि, या घणा जेके भाउ हूंदा आहिनि माउ पीउ जी डेथ खां पोइ हिसो न ॾींदा आहिनि पंहिंजनि भेणियुनि खे, सो उन हवाले सां लॉ छा थो चए? ॾिसो, कानून त बिल्कुलु वाज़े आहे अकॉर्डिंग टू शरीयतनि में, जेको पाकिस्तान जो कानून आहे उहो बि शरीयत जे हिसाब सां ई आहे। जिते बि फैमिली डिस्प्यूट आहिनि या प्रॉपर्टी जॉइंट प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टी पेरेंट्स जी आहे, उनमें अकॉर्डिंग टू शरीयत जीअं हिकिड़ी धीउ जो हिसो आहे, ज़ाल जो आहे, पुट जो आहे या भाउरनि जो आहे, उनखे बिल्कुलु ईअं ई शरीयत तौर ते हिसो मिले थो। बाक़ी हिते अक्सर माण्हुनि खे ख़बर न आहे, असां वटि बि काफ़ी हिते केसिस ईंदा आहिनि, औरतूं शादी करे वेंदियूं आहिनि, भाउरनि वटि प्रॉपर्टी हूंदी आहे, पीउ जे नाले प्रॉपर्टी हूंदी आहे, ऐं पोइ माण्हू जालसाज़ी तरीक़े सां प्रॉपर्टी खे कंहिं न कंहिं एंगल सां सेल करे पंहिंजी भेणुनि जो, औरतुनि जो अक्सर हक़ खाई वेंदा आहिनि। मां सम्झां थो औरतुनि खे इन लाइ बि अवेयर हुअणु खपे त किथे बि अगरि डिज़ीज़ जी प्रॉपर्टी आहे उते हिकिड़ी धीउ जो, हिकिड़ी घरवारी जो बिल्कुलु हक़ आहे, ऐं हिकिड़े पुट खे पंहिंजे पीउ जी डिज़ीज़ जी प्रॉपर्टी सेल करण जो इख्तियार कोन्हे। उनखे सेल करण खां पहिरें
कोर्ट खां सक्सेशन लेटर ऑफ एडमिनिस्ट्रेशन वठिणो पवंदो। लेटर ऑफ एडमिनिस्ट्रेशन वठण खां पोइ जंहिंमें कोर्ट सभिनी लीगल एयर्स खे कोर्ट में घुराईंदी आहे, सभिनी खे घुराए ऐं प्रॉपर्टी सभिनी जे नाले ई म्यूटेशन थींदी आहे अकॉर्डिंग टू शरीयतनि जेतिरो जेतिरो जंहिंजो हिसो आहे। मां सम्झां थो अगरि किथे कंहिं वटि बि प्रॉपर्टी जो इशू आहे, कंहिंजे ज़हन में इहो आहे तुंहिंजो भाउ कब्ज़ो करे वेंदो या कंहिं इलीगल वे में ट्रांसफ़र कराए वेंदो त उनखे बिल्कुलु पहिरीं फुर्सत में कोर्ट सां अप्रोच करणु खपे। सही। अच्छा, पाण वुमेन प्रोटेक्शन जे हवाले सां कानून साज़ी उन ते मुख़्तसिर ज़िक्र कयोसीं। ऐं जेकॾहिं मां सम्झणु चाहियां त इहो जेको लॉ ठहियो आहे इहो औरतुनि खे केतिरो प्रोटेक्ट करे सघियो आहे, तहफ़ुज़ फराहम करे सघियो आहे मुंहिंजे ख़्याल में, छाकाणि त तशदुद जे वाक़िअनि में मुसलसिल वाद थिए पई। असां वटि कानून साज़ी ॾाढी ज़बरदस्त थी आहे ऐं सिंध नो डाउट नंढी ॼमार जूं शादियूं रोकणु, जबरी मज़हबी तब्दीली, ॿिया घणा कानून ठहिया आहिनि, पर ॻाल्हि इहो त कानून त ठही वियो, उन्हनि ते अमल कीअं थींदो उहो न पियो थिए। बिल्कुलु, मां जीअं पहिरें बि चयो असां वटि जेको आहे न एजुकेशन जो फुक़दान आहे। ॿाहिरि मुल्कनि में असां वटि जीअं बार काउंसिल्स आहिनि न, हर साल असांजो लाइसेंस रिन्यू थींदो आहे, असां फ़ीस पे कंदा आहियूं। ॿाहिरि मुल्कनि में बार जेको आहे उहो स्पेशल कोर्स रखे थी, ट्रेनिंग कोर्स वकीलनि लाइ। हालांकि वकील खे भले फील्ड में 40 साल थिया हुजनि, लेकिन लाइसेंस जो रिन्यू उन महिल थींदो जंहिं महिल पर्टिकुलर सब्जेक्ट्स में पर्टिकुलर हवर्स जा उहो क्लासिस वठी करे पंहिंजो पाण खे एजुकेट कंदो ऐं जंहिं इदारे में उहो एजुकेट थी ईंदो उहो इदारो सर्टिफिकेट ॾिए थो त हाणे हे फिट पर्सन आहे, जो लाइसेंस तॾहिं रिन्यू कयो वञे। असां वटि इन शइ जो वॾो फुक़दान आहे। असांजो जेके बार एसोसिएशन्स आहिनि, बार काउंसिल्स आहिनि, उहे इवन असां वकीलनि खे बि एजुकेट करण में नाकाम रहियूं आहिनि। हाणे 2013 में डोमेस्टिक वायलेंस आयो आहे। मां सम्झां थो अगरि तव्हां सिटी कोड में अचो था, सिटी कोड में 4 डिस्ट्रिक्ट्स नी कराची जा, 5 डिस्ट्रिक्ट कराची ऐं मलीर आहे। मुश्किल सां 2013 खां वठी अॼु ताईं के 5 केस डोमेस्टिक वायलेंस जा मां सम्झां थो फाइल न थिया हूंदा। रीज़न बिहाइंड त वुकला खे बि ख़बर न आहे त अहिड़ो को लॉ ठहियो आहे ऐं उहो लॉ चए छा थो। इवन जजिस खे ख़बर न आहे, जजिस खां अलावा पुलिस खे ख़बर न आहे। हिते मां पुलिस वारनि खे पढ़ाइण पियो वञा DSP लेवल जा पुलिस ट्रेनिंग सेंटर में, त लास्ट टाइम जॾहिं मुंहिंजी लास्ट क्लास हुते वञणु थियो, डोमेस्टिक वायलेंस ते क्लास थी, त पुलिस वारनि खां जंहिं महिल असां पुछंदा आहियूं त तव्हांखे कहिड़ा प्रॉब्लम आहिनि, त पुलिस ॿुधाईंदी आहे अक्सर औकात राति जो 2 बजे खां पोइ असां वटि औरतूं ईंदियूं आहिनि, मियाँ ने मारा पीटा और घर से निकाल दिया, लेकिन असां वटि को कानून कोन्हे। असां उनको चवंदा भाई जाओ वकील के पास जाओ, खुला का जाके केस फाइल करना, फैमिली का जाके केस फाइल करना। छो जो हिते पुलिस वारनि खे ई ख़बर कोन्हे, DSP जे रैंक खे ख़बर न आहे त हिते को पाकिस्तान में लॉ आहे जंहिं लॉ जे तहत उन्हनि खे इख्तियार आहे FIR लॉन्च करण जो, इन औरत खे रीपजेज कराइण जो। त मां सम्झां थो एजुकेशन जो फुक़दान आहे, हिते प्रॉपर एजुकेट हर माण्हू खे थियणु खपे ऐं असां वकीलनि खे बि जजिस खे बि वक़्तनि ब वक़्तनि जेके नया लॉ अचनि था उन्हनि खां आगाही ॾिनी वञे। अच्छा, ये कीअं मुख़्तलिफ़ सेमिनार जे थ्रू, ट्रेनिंग सेशन जीअं थींदा आहिनि उन जे थ्रू, ऐं उहो लॉ डिपार्टमेंट कराए सघे थो या अदलिया पंहिंजे लेवल ते कराए सघे थी, या मुख़्तलिफ़ करे दिसंदा आहिनि त NGOs कराईंदियूं आहिनि, इहे कीअं थी सघे, इहो मतिलबु मैकेनिज़म इन जो कीअं हुजे जो उन नवनि लॉस जी वकीलनि खे बि ख़बर पवे, पुलिस अफ़सर खे बि ख़बर पवे, इवन जजनि खे बि ख़बर पवे। ॾिसो, जिथे जजिस जी ॻाल्हि आहे, जुडिशरी जो हिकिड़ो पंहिंजो बजट सिस्टम आहे, जेके पर्टिकुलर हाई कोर्ट जा जजिस आहिनि या डिस्ट्रिक्ट लेवल ते जेके डिस्ट्रिक्ट जजिस आहिनि, मां सम्झां थो हर डिस्ट्रिक्ट जज जी पंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी आहे, या जेके असांजे सूबनि जूं हाई कोर्ट्स नी उन्हनि जी पंहिंजी ज़िम्मेदारी आहे त पंहिंजे सूबे में पंहिंजे डिस्ट्रिक्ट जज जे थ्रू उन्हनि खे बजट अलोकेट थिए थो। स्पेशली जेके नया लॉज अचनि था, जीअं चाइल्ड मैरिज रिस्ट्रेन एक्ट आयो, डोमेस्टिक वायलेंस आहे, इन तरह जा जेके बि नया लॉ अचनि था, कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट आयो, हाणे कंज्यूमर खे कीअं प्रोटेक्ट कयो वञे, त मां सम्झां थो इन पर्टिकुलर लॉज ते जजिस खे बि ट्रेनिंग ॾिनी वञे ऐं असां वुकला खे बि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे वुकला जो असांजो इदारो आहे सिंध बार काउंसिल, उनखां पोइ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन्स आहिनि। मां सम्झां थो असांजी बार काउंसिल्स ऐं बार एसोसिएशन्स खे बि इन ॻाल्हि लाइ अवेयर हुअणु खपे त जॾहिं जेको नयो लॉ अचे उन ते असां वुकला खे जेको आहे आगाही ॾिनी वञे, असांखे बिल्कुलु अवेयरनेस हुजे। अच्छा, त इन ते बार काउंसिल्स वग़ैरह जो उनजो वॾो हिकिड़ो रोल ठहे थो, त अचूं जेकॾहिं उनजे किरदार ते, त उनजो कीअं था ॾिसो, इवन वकीलनि जे तहफ़ुज़ हुजे, कोर्ट जा मसइला हुजनि, हीअं जस्टिस काज़ी फ़ाइज़ सां वारो केस आयो या शेख साहिब वारो जो केस आयो, इन में ही जेके बार काउंसिल्स थियनि था उन्हनि जो रोल छा थो रहे, ऐं गॾोगॾु बार जी इलेक्शन ते बि पोइ ईंदासीं असां। ॾिसो, जेके असांजूं बार एसोसिएशन्स आहिनि या बार काउंसिल्स आहिनि, इहे जुडिशरी जो ई हिसो आहिनि। वकील खे हमेशह चयो आहे ऑफिसर ऑफ द कोर्ट। तव्हां इहो बि टर्मिनोलॉजी ॿुधी हूंदी त बार ऐं बेंच जेको आहे हिकिड़ी गाॾी जा ई 2 पहिया आहिनि, 2 अखियूं आहिनि, हिकिड़ी राइट अखि हिकिड़ी लेफ्ट अखि, इहे 2 अलॻि त हिक ॿिए खां सर्वाइवल आहे ई कोन। मां सम्झां थो बार एसोसिएशन ते वधीक ज़िम्मेदारी इन करे बि आहे त जजिस जेके आहिनि उहे पब्लिक सर्वेंट आहिनि, अकॉर्डिंग टू लॉ उहे पब्लिक में बीह करे पंहिंजे
इख़्तियारात ते नथा ॻाल्हाए सघनि, इशूज़ ते नथा ॻाल्हाए सघनि, मीडिया में नथा अची सघनि, पब्लिक साइज़ नथा थी सघनि, लेकिन बार एसोसिएशन्स बा इख़्तियार आहिनि, रूल ऑफ लॉ जी ॻाल्हि कंदियूं आहिनि। मां सम्झां थो असांजे जेके बार काउंसिल्स आहिनि, बार एसोसिएशन्स आहिनि, उनखे वकिला जे राइट सां गॾु गॾु जेके मुआशरे जा इशूज़ आहिनि, मुआशरे जा मसइला आहिनि, उन्हनि खे बि हाईलाइट करणु खपे, उन ते बि ॻाल्हाइणु खपे। सही। ऐं असां ॾिठो आहे कि इंसानी हक़नि जे हवाले सां केसिस थियनि था, त उन में बि अची हाणे मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी वारे मामले ते बि नज़र आयो पिए त वकील बिरादरी जेका आहे उहा बि अॻियां अॻियां आहे। हाणे हिन जे इलेक्शन जे हवाले सां जेकॾहिं अचूं, थिए पई डिसंबर में, अव्हां बि जीअं पंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थी पई त शायदि उम्मीदवार पहिरियां बि अव्हां थी चुका आहियो, तजुर्बो कयो आहे, हाणे कहिड़े उहिदे जे लाइ अव्हां तयारी पिया कयो? हाणे जनरल सेक्रेटरी कराची बार जे लाइ कैंडिडेट आहियां। हाणे 2022 जे लाइ डिसंबर में इलेक्शन आहिनि असांजा। पैनल कहिड़ो आहे अव्हांजो? एक्चुअली कराची में पैनल सिस्टम न आहे, पाण वटि ॻोठनि में सुप्रीम कोर्ट में जीअं हूंदो आहे त उन्हनि जो हामिद खान पैनल ऐं आसमा जहांगीर माज़ी में असां ॿुधासीं। हा बिल्कुलु, पाण वटि ॻोठनि में बि पैनल सिस्टम आहे, सुप्रीम कोर्ट जे इलेक्शन में बि 2 पैनल आहिनि, प्रोग्रेसिव लायर फोरम आहे, इंडिपेंडेंट लायर फोरम। लेकिन कराची बार में असां वटि ग्रुप्स नी अलॻि अलॻि दोस्तनि जा, पोइ उन्हनि दोस्तनि पंहिंजे ग्रुप खे अलॻि अलॻि नाला ॾिना आहिनि। जीअं हाणे असांजो ग्रुप आहे, असां सभु यंगस्टर्स हूं, असांजे ग्रुप जो नालो आहे यंग लायर फोरम। पोइ हिते पैनल सिस्टम न आहे, अलॻि अलॻि ग्रुप जा दोस्त कंटेस्ट कनि था। जीअं हाणे मां जनरल सेक्रेटरी जो उम्मीदवार आहियां, असांजे ग्रुप जो नालो आहे यंग लायर फोरम। ईअं जेके मुंहिंजा अपोनेंट आहिनि, उन्हनि जे पंहिंजे ग्रुप जा अलॻि अलॻि नाला आहिनि। पोइ ईअं ग्रुप जे नाले सां असांखे जेको आहे पहचान ॾिनी वेंदी आहे त हे फलां ग्रुप जो कैंडिडेट आहे, फलां ग्रुप जो आहे। लेकिन पैनलाइज सिस्टम हिते कराची में न आहे। सही। ऐं कराची बार जी जेकॾहिं तारीख़ ॾिसूं, उहा त ॾाढी पुराणी आहे। विरहाङे खां अॻु बि जेको पहिरियों असांजो भाउ चवंदा आहियूं, अक़लियती भाउ, उहो ई पहिरियां जनम बुनियादु विधो ॿाहिरियां हिंदुस्तान तॾहिं हिकिड़ो गॾियल हो, उतां पढ़ी करे आया ऐं पोइ उन्हनि कराची बार जो, हाणे मूंखे नालो यादि न पियो अचे, कराची जो लाफ़ानी किरदारु किताबु अथव, उन ते पूरी हुनजी हिस्ट्री लिखियलु आहे त कराची बार जो बुनियादु कीअं पियो। त हीअ त वाक़ई हिकिड़ो तारीख़ी जेके आहिनि क़दीम बार मंझां हिकिड़ो आहे। सो उनजा वकील केतिरा, इहो जीअं चयो त मुख़्तलिफ़ जेके आम मसइला थियनि था, उन्हनि में अवेयरनेस ॾियण जे हवाले सां ॿियो टियों जो किरदारु हुजणु खपे। सो हींअर केतिरो अव्हांखे उहो किरदारु नज़र अचे पियो? ॾिसो, मां सम्झां थो त मूंखां अक्सर दोस्त पुछंदा आहिनि त तव्हां यंग हो, तव्हां जेको आहे पंहिंजे प्रोफेशन ते ध्यानु ॾियो, तव्हां काॾे बार पॉलिटिक्स में अची वियो। अक्सर सीनियर वकील जेको आहे मूंखे कॾहिं कॾहिं सम्झाइण लाइ चवंदा, बच्चे आप तो बड़े कॉम्पिटेंट हो, आप तो देखते हैं कोर्टों में भागम दौड़म करते हो, आप इन किन चक्रों में हो बार पॉलिटिक्स से किथे इन करे बि बुरो सम्झनि था। तो ॾिसनि था जेके असांजा लीडर आहिनि पहिरियों आया आहिनि, उहे कंदा त कुझु कोन आहिनि, उहे कंदा कुझु कोन आहिनि। शायदि उन्हनि जा अलाए छा बि मक़सदु हर साल वरी वरी अचण जा, वरी वरी रिपीट थियण जा। तो वो समझदा यार आप लोग तो पढ़े लिखे हो, लर्नड लोग हो, कोर्टों में प्रैक्टिस करने वाले हो, आप लोग क्यों इलेक्शन लड़ते हो? तो मां सम्झां थो असांजी वॾी ज़िम्मेदारी आहे, असां कंहिंॾे ॾिसूं। असां अॼु वकिला बिरादरी जेके आहियूं, असां पंहिंजे कहिड़नि लीडरान ॾे, मूंखे कोर्ट में 9-10 साल थिया आहिनि, मूंखे त नथो नज़र अचे त मां कहिड़े लीडर ॾे ॾिसां जेको असांजे लाइ कमु कंदो। रीज़न बि आहिनि त असांजे मुआशरे में तव्हां ॾिसो, जेके डॉक्टर आहिनि, इंजीनियर आहिनि, जंहिं MBA कई आहे, जेको बि पंहिंजी पढ़ाई पूरी करे फील्ड में अचे थो, उहो कमाइण थो शुरू करे। ऐं असां वकील हिकिड़ा पहिरियों असांजो इदारो आहे जेको डबल ग्रेजुएशन खां पोइ पंहिंजे इदारे में लाइसेंस वठण जे लाइ असां 28 खां 29 हज़ार रुपया फीस था भरूं, ऐं असांखे हिकिड़ो रुपयो बि कोन थो मिले। जॾहिं सिंध गवर्नमेंट 2021 जे बजट में हिकिड़े मज़दूर जी 25,000 रुपया तनख़्वाह रखी आहे, त छा हिकिड़ो डबल ग्रेजुएट वकील जंहिं महिल हिते पीपल एज लाइ अचे थो, त मां सम्झां थो उनखे घटि में घटि 25,000 त मिलणु खपनि, ऐं उहे नथा मिलनि। त इन जे कसूरवार केरु आहे? असांजूं बार काउंसिल्स, असांजूं बार एसोसिएशन्स कसूरवार आहिनि, छो जो उन्हनि अहिड़ो इक़्तिदाम न वरिता आहिनि, इहे कोशिशूं न कयूं आहिनि। मां सम्झां थो अगरि असांजी पंहिंजी मिनिस्ट्री आहे, लॉ मिनिस्ट्री आहे, अगरि कोशिशि कई वञे, मुश्किल सां हिकिड़े साल में 1000 वकील पाण वटि सिंध में एनरोल थींदा आहिनि, ऐं उन्हनि खे अगरि हिकिड़े मज़दूर जेतिरी बि तनख़्वाह ॾिनी वञे, इहो मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो इशू ॿुधायो न। उनखां पोइ असां वटि वकिला जा पंहिंजा जाम सारा इशूज़ आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदो आए रोज़ कोर्टुनि में वकीला जे इशूज़ ते स्ट्राइक्स नी। मां सम्झां थो असां हिकिड़ो इशू जंहिं महिल थींदो आहे, उन महिल स्ट्राइक कंदा आहियूं, लेकिन इहे इशू न थियनि, असां उनजे लाइ कहिड़ो इक़दाम वरितो आहे? कोई बि न। मां सम्झां थो ऐं मां इन प्रोग्राम जे तवसुल सां पंहिंजे सीनियर दोस्तनि खां जेको अक्सर इहे पुछंदा आहिनि, तव्हां बार इलेक्शन में अची करे छा कंदो, इन शइ खां परे सवाल हुजे हा, पर मां पाण ॿुधायो पिया। लेकिन मां सम्झां थो असांजे जेके यूथ आहे, असांजा जेके यंगस्टर्स आहिनि, उन्हनि खे बिल्कुलु पंहिंजे किरदार जी, पंहिंजो पाण सां ख़ुदि शनासी हुअणु खपे। उन्हनि जी ज़िमेदारी सिर्फ़ु इहा, असांजी ज़िमेदारी सिर्फ़ु इहा न आहे त हिकिड़ो केस आयो ऐं ईमानदारी सां असां उहो केस प्रोसीड कयोसीं। मां सम्झां थो वकील जो ज़िक्र क़ुर पाक में 700 दफ़ा, क़ुर पाक में वकील नाले जो 700 दफ़ा ज़िक्र थियल आहे। मां सम्झां थो हिकु वकील जे मथां वॾी ज़िमेदारी आहे। असांजी ज़िमेदारी सिर्फ़ु इहा न आहे त महीने में अगरि 4 केस मिलिया, 5 केस मिलिया, असां उहो पंहिंजो केस ईमानदारी सां प्रोसीड करे घर हलिया वञूं। असांजे मथां पंहिंजे वकिला बिरादरी जी
पंहिंजे मुआशरे जी बि वॾी ज़िमेदारी आहे सही। ऐं मां सम्झां थो इहा हर वकील खे ज़िमेदारी सम्झणु खपे बल्कि निभाइणु खपे ऐं मां सम्झां थो मां उहा ज़िमेदारी सम्झां थो ऐं मां उहा ज़िमेदारी निभाइण जे लाइ इलेक्शन में कंटेस्ट करण लाइ हिसो वरितो आहे। सही। सो तमामु घणी महिरबानी ऐं अव्हांजा जेके वोटर या सपोर्टर खणी चऊं डिसंबर हालांकि परे आहे पर अव्हांजी हल्दी हूंदी न त उन ते जेकॾहिं मुख़्तसर कुझु चवणु चाहियो प्रोग्राम जो टाइम बि पूरो पियो थिए त वरी न त अव्हांखे डिसंबर में खे तकलीफ़ ॾींदासीं। हा हा थैंक यू। मां पंहिंजे जेके सपोर्टर्स आहिनि मुंहिंजा वोटर्स आहिनि मां उन्हनि खे इहा ॻाल्हि चवणु चाहींदुमि ॾिसो वोट ॾियण जे लाइ असां वटि हिते अलॻि अलॻि ग्रुप आहिनि मूंसां काफ़ी दोस्त मिलंदा आहिनि मूंखे इहो चवंदा आहिनि अरुण आप हमें बहुत पसंद हो हम तो आपको लाइक करते हैं हमें हमेशा आपको एक्टिव देखते हैं यार लेकिन मेरी मजबूरी है हमारे ग्रुप से जो है ना वो फलां बंदा आ रहा है इसलिए मैं आपको इस बार सॉरी करूँगा। मां सम्झां थो वोट जेको आहे न उहो हिकिड़ो राइट आहे ऐं उहो राइट असांखे पंहिंजे लाइ मुआशरे जे लाइ यूज़ करणु खपे। असां सिर्फ़ु इन बुनियाद ते त हे मुंहिंजे ग्रुप जो माण्हू अचे थो मां सम्झां थो जेके दोस्त मूंखे चवंदा आहिनि मां उन्हनि खे मुंहुं ते न चई सघंदो आहियां सभु माण्हू बीठा हूंदा आहिनि पर हिन प्रोग्राम जे तवसुल सां मां इहा ॻाल्हि चवणु चाहींदुमि त तव्हां पंहिंजे ग्रुप जे लीडरान खे ॾिसी ॾिसो जेके हर साल गुज़िश्ता 15 सालनि खां वरी वरी अचनि था उन्हनि कयो छा आहे ऐं हाणे जेके तव्हांजा कैंडिडेट आहिनि उन्हनि खां पुछी ॾिसो त उन्हनि में कुझु करण जी केतिरी करेज आहे त मां सम्झां थो तव्हां इन शइ खां बिल्कुलु परे रही करे त मुंहिंजो हे ग्रुप जो आहे हे मुंहिंजी ज़बान वारो आहे हे मुंहिंजे मज़हब वारो आहे इन शइ खां परे रही करे इन शइ खां बालातर थी करे असांखे इहो ॾिसणु खपे वोट ॾियण महिल बशमूल मां छो जो मूंखे बि असां 17 मेंबर आहिनि मूंखे बि 16 वोट कास्ट करणा आहिनि हिकिड़ो मां भले पंहिंजो पाण खे ॾियां लेकिन 16 वोट मूंखे ॾियणा आहिनि मां सम्झां थो असांखे वोट ॾियण महिल इहा शइ सम्झणु खपे त असां ज़ात पात रंग नसल पंहिंजे ग्रुप जो आहे इन सभु शइ खां बालातर थी करे उन्हनि माण्हुनि जो चुनाव कयूं जेके माण्हू असांजे लाइ ऐं असांजे मुआशरे जे लाइ कुझु करे सघण जी ज़रूरत रखंदा हुजनि। सही। तमामु घणी महिरबानी अरुण साहब। सो ॻाल्हि इहा ई आहे त वाक़ई जॾहिं वोट कास्ट करणु वञूं त इहे समूरियूं ॻाल्हियूं जंहिंजो ज़िक्र साईं कयो उहे ज़हन में रखी करे वोट कास्ट कजे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तसिर टाइम हो कोशिशि कईसीं त जेके फैमिली कोर्ट्स जा मामला आहिनि उहे साईं खां सम्झण जी कोशिशि कईसीं ऐं इनशाला ईंदड़ ॾींहंनि में वरी उन्हनि खे ज़हमत ॾींदासीं ॿिया जेके मुख़्तलिफ़ टॉपिक हूंदा उन सां रिलेटेड या जेके सवाल रहिजी विया आहिनि उहे उन्हनि खां ज़रूरु मालूम कंदासीं पर हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त मुख़्तलिफ़ जेके सेगमेंट हूंदा प्रोग्राम में उहे बि शामिलु कराईंदासीं ऐं हिकु ॿिया जेके महिमान आहिनि उहे बि इंतज़ारु पिया कनि कुझु ई देरि खां पोइ उन महिमान शख़्सियत सां बि अव्हांजी मुलाक़ात करायूं था पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़िर ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अव्हांखे चऊं था भली कार ऐं हिन वक़्तु थियो आहे जंहिं सेगमेंट जो नालो आहे सोशल मीडिया जे जहान में झाती। सो अॼु असीं सोशल मीडिया जे जहान में झाती पायूं था ऐं ॾिसूं था त कहिड़ियूं तस्वीरूं ऐं कहिड़ियूं वीडियोज़ असां वटि आहिनि जेके असीं अव्हां सां शेयर कयूं पिया। सभ खां पहिरियां जन तस्वीरुनि जी असांजी टीम सिलेक्शन कई आहे इंतिहाई ज़बरदस्त तस्वीरूं आहिनि ऐं सिंध जा इंतिहाई ज़बरदस्त कहाणीकार ड्रामा निगार आहिनि साईं रहमतुल्लाह मांजोठी साहिबु हुननि कुझु ॾींहंनि खां सोशल मीडिया ते ही तस्वीरूं जेके आहिनि उहे छॾियूं पे ऐं मालूम करण जी कोशिशि कई पई त अॼुकल्ह इहे शयूं जेके आहिनि किथे किथे इस्तेमालु थियनि पियूं सो उहे सभु तस्वीरूं सहेड़े करे असीं अव्हांजे आॾो रखूं था ऐं अव्हांखे मौक़ो ॾियूं था त अव्हां बि माज़ी जा वर्क उथलायो ऐं पुराणियूं जेके पंहिंजूं यादूं आहिनि उन्हनि खे ताज़ा कयो। सो ही सभु शयूं जेके आहिनि असांजे दौर जूं आहिनि मे बी असांखां पोइ जेका जनरेशन आई आहे जेको नसल आयो आहे थी सघे उन्हनि जे लाइ हीअ शयूं नयूं हुजनि असांजे लाइ नयूं न आहिनि बहरहाल हीअ नयूं शयूं जेके नायाबु ज़रूरु थी वियूं आहिनि। सो अचो तव्हांखे ॾेखारियूं ही कहिड़ियूं शयूं आहिनि जेके हाणे नायाबु थी वियूं आहिनि माज़ी में उहे असीं इस्तेमालु कंदा हुआसीं। सभ खां पहिरियां जेकॾहिं शुरूआति कयूं त अव्हांखे नज़र बि ईंदो हूंदो टेलीविज़न स्क्रीन ते त ही ओताक जो मंज़रु आहे। ओताक नो डाउट सिंध जे ॿाराड़ियुनि में अॼु बि ओताक जो कल्चर आम आहे ऐं उते जेके भलियूं रिलियूं आहिनि उहे नज़र अचनि पियूं खटूं नज़र अचनि पियूं उन्हनि ते रिलियूं ऐं विहाणा रखियल आहिनि ऐं शाम जे मंज़र शाम जो जॾहिं शाम थींदी हुई त ओताक ते कचहरियूं लॻंदियूं हुयूं सियारे जे रातियुनि में मच कचहरियूं थींदियूं हुयूं ऐं हाणे बि इहो कल्चर सिंध जी ॿाराड़ी में मौजूदु आहे पर घटि ज़रूरु थियो आहे पर स्टिल मौजूदु आहे। उनखां पोइ जेकॾहिं अचूं त टांगे जी सवारी जेका नो डाउट नायाबु थी वई आहे कुझु इलाइक़नि में बि हुजे असां बि टांगनि ते सफ़रु कयोसीं पर हाणे काफ़ी हंधनि ते ई ख़तमु थी वियो आहे ज़ाहिर उनखां पोइ मोटरसाइकिल अची विया रिक्शा अची विया
चिंची रिक्शा अची विया तो आहिस्ते आहिस्ते ही दौर बि ख़तमु थी वियो आहे जहिड़ो कर्द। सो जंहिं माण्हू सफ़र कयो हूंदो टांगे ते सो उन्हनि खे पंहिंजो जेके उहे हसीन यादूं हूंदियूं उहे यादि ईंदियूं हूंदियूं। उनखां पोइ जेकॾहिं अचूं त चंड जो कंहिं ज़माने में हिकिड़ो दौर हो जॾहिं अटे जी चकी जेका हुई उहा नायाब हुई या घटि हुई। उन दौरान जेके घर जूं वॾियूं हूंदियूं हुयूं या औरतूं हूंदियूं हुयूं झंड में अटो पीसींदियूं हुयूं ऐं उहो अटो इस्तेमालु थींदो हो ऐं काफ़ी मुश्किल हिकिड़ो ही दौर हो। वक़्त सां गॾोगॾु जेके आहिनि उहे काफ़ी आसानियूं पैदा थियूं आहिनि। सो झंड हलाईंदड़ जेका पीरसन अमड़ आहे उन जी तस्वीर अव्हांखे ॾेखारियूं पिया। सो उन सां बि अव्हांजो खोड़ में बि यादूं जुड़ियल हुजनि सो उहे वापसि अव्हांखे यादि ईंदियूं। उनखां पोइ ॾिसूं था त काठ जी जेका पेती आहे अव्हांखे नज़र ईंदी हूंदी। मोस्टली अॻे इहा ई यूज़ थींदी हुई जंहिंमें हंधि बिस्तरा बि पियल हूंदा, थांव बि पियल हूंदा, खोड़ माण्हू किताब बि उन्हनि में रखंदा हुआ, उहा अव्हांखे नज़र ईंदी हूंदी। गॾोगॾु वरी लालटेन जो दौरु अचे थो जॾहिं अञा बिजली न हुई त माण्हू गैस पंहिंजो माफ़ कजो घासलेट हुन में विझी करे लालटेन जेका आहे उहा इस्तेमालु कंदा हुआ। लालटीन आहे कोयले वारी इस्त्री जेका आहे जीअं असां काफ़ी दफ़ा ईअं बि थींदो हो त तमामु घणी गरम थींदी या कोयला किरी पवंदा त कपिड़ा बि सड़ी वेंदा, उहा अव्हांखे नज़र ईंदी हूंदी। छॼु अव्हांखे नज़र ईंदो हूंदो। गैस जंहिं दॿे में रखंदा हुआसीं उहो जिस्त जो दॿो अव्हांखे नज़र ईंदो हूंदो ऐं खोड़ ॿियूं शयूं आहिनि जेके अव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं ऐं काफ़ी अव्हां उन्हनि खे इंजॉय कंदा हूंदा। गॾोगॾु ॿारनि जूं जेके उन दौर जूं रांदियूं आहिनि उन्हनि जूं बि कुझु तस्वीरूं आहिनि जीअं टायर सां ॿार खेॾनि पिया या ठिपी चऊं, ॾीटी ॾकर बि चयो वेंदो आहे ऐं लाड़ वारे पासे इटी ॾकर बि चयो वेंदो आहे। सो उहा तस्वीर बि अव्हांखे नज़र ईंदी हूंदी। सो माज़ी में जाती पाइण जी कोशिशि कईसीं ऐं ज़बरदस्त हिकिड़ो शानदार माज़ी असां जेको गुज़रियो आहे ऐं असां सभु इन्हनि शयुनि खे इस्तेमालु करे आया आहियूं इहे सभु शयूं। सो मे बि अॼु जी नसल जे लाइ इहे नयूं हुजनि सो उन्हनि खां अव्हांखे इंट्रोड्यूस करायूं पिया। यकीनन ही तस्वीरूं अव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। हाणे अचूं था ॿी तस्वीर तरफ़ ऐं अव्हांजी टेलीविज़न स्क्रीन ते ही जेका ॿी तस्वीर नज़र अचे पई हिकिड़े वालिद जे तरफ़ां ट्रक ते जेको आहे उहा पेंट कयल ही ज़बरदस्त तस्वीर आहे ऐं अहिड़नि वालदेन खे जस हुजे, सलाम हुजे। ऐं हीअ तस्वीर ठहियलु आहे हिकिड़ी न्याणी जी ट्रक जे पुठियां ऐं उन ते लिखियलु आहे त धीअरनि खे मिल्कियत जे हिसे खां महरूम रखणु ग़ैर इस्लामी आहे। सो हिकिड़ी ज़बरदस्त आगाही मुहिम आहे छाकाणि त अॼु जे दौर में बि जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि उहे बि पंहिंजे न्याणियुनि खे प्रॉपर हक़ न पिया ॾियनि। स्पेशली मिल्कियत जो जेको हक़ आहे उहो न पिया ॾियनि, उन्हनि खां बख़्शरायो वेंदो आहे या उनखे न ॾिनो वेंदो आहे। सो हिन वालिद खे सलाम हुजे जंहिं इहा हिकिड़ी मुहिम हलाई आहे आगाही जे हवाले सां त न्याणियुनि खे शरई हिसाब सां बि इहो आहे त उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾियणु खपे। नज़ीर त हीअ जेका ॿी तस्वीर अव्हांखे नज़र अचे पई टंडोलायार में रामा पीर जेको मेलो आहे उन में शिरकत जे लाइ सिंध जी कुंड कुर्श खां जेके काफ़िला आहिनि उहे ईंदा आहिनि। के माण्हू पहिरें पंधु ईंदा आहिनि, के मुख़्तलिफ़ गाॾियुनि में ईंदा आहिनि। सो हीउ हिकिड़ो काफ़िलो नज़र अचे पियो ऐं गुज़िरियल ॾींहुं अव्हांखे ॾेखारियोसीं त उन काफ़िले में जेके माण्हू अचनि था मीरपुर ख़ासि टंडोलाया रोड ते उन्हनि खे पाणी पीआरण जो जेको बंदोबस्तु कयो थो वञे। सो ही काफ़िला आहिनि जेके अचनि पिया ऐं हुनजी तस्वीर अव्हांखे ॾेखारियूं पिया। इन ताईं ज़बरदस्त मेलो थींदो आहे ही ऐं वॾे तादाद में माण्हू जेके आहिनि उहे उन में शिरकत कंदा आहिनि। जी नाज़ीर, हाणे जेका ही ॿी तस्वीर या तस्वीरूं ॿ टे तस्वीरूं आहिनि अव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं। सो इन ते मूंखे इहो यादि पियो अचे जुमिलो जेको आहे त शौक़ु जो को बि मुल्ह न आहे। वाक़ई ईअं ई आहे त माण्हुनि जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा शौक़ु थियनि था। सो ही तस्वीर जेका आहे उहा ट्विटर ते हली पए त ही चकवाल जेके बिज़नेसमैन आहिनि, वापारी आहिनि, न्यूयॉर्क में हींअर रहनि पिया। उन्हनि पंहिंजी गाॾी खे जेको आहे ट्रक आर्ट जेको पाकिस्तान जो मशहूरु आर्ट आहे ऐं पाकिस्तान जी सुञाणप आहे, न्यूयॉर्क में रहंदड़ पंहिंजी वापारी जेको आहे पंहिंजी गाॾी खे ट्रक आर्ट ज़रिए सींगारियो आहे ऐं उन ते मुख़्तलिफ़ शेर बि लिखराया आहिनि जीअं ट्रकनि जे पुठियां लिखियलु हूंदा आहिनि, बसनि ते लिखियलु हूंदा आहिनि ऐं उन जे पुठियां जेको शीशो आहे उन ते ज़बरदस्त हिकिड़ो जुमिलो लिखियलु आहे त रुल ते गए या पर चस बड़ी आई आहे। सो हाणे हीअ जेका ट्रक गाॾी आहे, कार आहे, उहा अव्हांखे न्यूयॉर्क जे रोडनि ते नज़र ईंदी। जी नाज़रीन, हीअ तस्वीरूं अव्हां ॾिठियूं ऐं हाणे वक़्तु थियो आहे मुख़्तलिफ़ जेके वीडियोज़ आहिनि प्रोग्राम में शामिलु करण जो। सो वीडियो अव्हांखे ॾेखारियूं था। वहीद मुराद लाशारी साहिबु आहिनि, उन्हनि ही वीडियो जेका आहे उहा असां सां शेयर कई आहे त हू मोर खे जेको आहे खट ते वेही करे दाणो खाराइनि पिया ऐं मोर जेको आहे उन्हनि सां केॾो फ्रेंडली नज़र अचे पियो। सो प्यार जी ॿोली ते चवंदा आहिनि न, पखी ऐं जानवर बि सम्झंदा आहिनि। सो उन्हनि खे दाणा ॾिए पियो। सो ॾाढो सुठो पियो लॻे सुबुह सुबुह जो टाइम अव्हांखे हीअ मंज़र ॾेखारियूं पिया। ॿी जेका वीडियो असीं अव्हांखे ॾेखारियूं पिया त मुंहिंजे मुंहं मां बि अव्हांखे ज़ाहिर थींदो हूंदो, एसी थोरे जे हलनि पिया पर तंहिंजे बावजूदि गर्मी तमामु घणी आहे। कराची में काफ़ी अरसे ताईं मौसम ज़बरदस्त हो पर हींअर हिकु भेरो ॿीहर उते शदीद गर्मी वारी सूरत हाल आहे। सो हिकिड़े पासे पाकिस्तान में ही सूरत हाल आहे, ॿिए पासे जेके उतरिया इलाइक़ा आहिनि स्टिल अञा ताईं बाबूसर टाप ऐं ॿियनि इलाइक़नि ते जेको आहे उहो बर्फ़ पवे थी। सो ही वीडियो अव्हांखे ॾेखारियूं पिया उतां जी आहे ग्लेशियर
बर्फ़ जा जेके वॾा वॾा पहाड़ या टुकड़ा जेके आहिनि उहे ॼमी वञनि था, कहिड़ी शिकिल अख़्तियार कनि था, सो हिन वीडियो में ॾिसो। सो हिकिड़े पासे सख़्तु गर्मी आहे ऐं ॿिए पासे अव्हांखे बर्फ़ नज़र ईंदी हूंदी। जी नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। हिते असां जेको हीउ सेगमेंट आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो ऐं हिते असीं वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं ऐं त जेका महिमान शख़्सियत हींअर असां सां गॾु मौजूदु आहे, पर ब्रेक खां पोइ अव्हां जी उन्हनि सां मुलाक़ात कराईंदासीं। उहे उन्हनि जो तालुक़ु जेको आहे सिंध जे हिकिड़े अहम सियासी घराणे सां ऐं सहाफ़ती घराणे सां आहे। उन्हनि सियासत में बि तजुर्बा कया आहिनि, सहाफ़त में बि तजुर्बा कया आहिनि ऐं उन्हनि ॿिया ज़िंदगी में खोड़ सारा तजुर्बा कया आहिनि। सो उन्हनि तजुर्बनि ते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जेका अॼु जी मसरूफ़ियत आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जेका सहाफ़त थिए पई या अॼु जेका सियासत थिए पई उनखे हू कीअं था ॾिसनि, सो उन ते बि असीं उन्हनि सां कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जिन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में हुन सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु प्रोग्राम में जंहिं महिमान शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे, सच पुछो त आउं ईअं चवंदुसि त नंढी ॼमार में ई उन्हनि पंहिंजी शख़्सियत जा खोड़ जेके आहिनि उहे हवाला ठाहे वरिता आहिनि। सो मुख़्तलिफ़ फील्ड में हू पाण मञाए चुका आहिनि, कमु कनि पिया। ऐं ॾिठो वञे त उन्हनि जो जेको तालुक़ु आहे बुनियादी तौर ते उहो सिंध जे हिकिड़े इंतिहाई वॾे सियासी घराणे ऐं सहाफ़ती घराणे सां उन्हनि जो तालुक़ु आहे। सो उनजे करे हू ॿिन्ही फील्ड में पाण खे जेको आहे सो आज़माईंदा बि रहनि था। सहाफ़त हुजे, सियासत हुजे ऐं मुख़्तलिफ़ ॿिया बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हू तजुर्बा कंदा रहनि था। सो अॼु असीं पाण उन्हनि खां पुछंदासीं अॼुकल्ह उन्हनि जी छा एक्टिविटीज़ आहे। सो हाणे वधीक अव्हांखे इंतज़ारु नथा करायूं ऐं पंहिंजी उन महिमान शख़्सियत सां अव्हांजी करायूं था मुलाक़ात। ऐं अॼु जा असांजा उहे महिमान आहिनि साईं शहज़ाद शाह जिलानी साहब। शहज़ाद साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांजे प्रोग्राम में आया। महिरबानी तव्हांजी। मूं चयो त वाक़ई अव्हांजी शख़्सियत जा खोड़ हवाला आहिनि। सो मूंखे अपडेट न आहियां ऐं त अॼुकल्ह अव्हां छा पिया कयो, सो अव्हां खां ई सम्झणु चाहींदासीं अॼुकल्ह छा एक्टिविटीज़ आहे, छा पियो थिए। साईं, सभिनि खां पहिरियों वॾी महिरबानी ऐं तमामु तव्हांजो ज़बरदस्त प्रोग्राम इहो ॾिसण जो इतफ़ाक़ थियो आहे। काफ़ी मोटिवेशनल हूंदो आहे, हिन में काफ़ी मौज़ू हूंदा आहिनि। रहियो सुवालु हाणे हिकिड़ो ॿियो बि विच में मां कंदो हलां प्रोग्राम जे जेको आहे शुरूआति में, त उहो तव्हांजो असांजो हिकिड़ो प्यारो भाउ दोस्त धरती सथ जो जेको आहे पुराणो हिकिड़ो एंटरटेनमेंट जो हिकिड़ो जी दुनिया जो हिकिड़ो वॾो नालो भाऊ ताहिर आराई, उनजो तमामु असांखे दुख थियो विछोड़े ते, ऐं उनजी घर वारनि सां ताज़ियत पेश था कयूं ऐं पूरे इदारे सां। हाणे चऊं था हिन मौज़ू ते त एतिरी घटि ॼमार में घणा तजुर्बा, उहो उनजी वजह इहा आहे त हिकु शुरू खां वठी हिकिड़ो तबियत जे अंदरि हिकिड़ो बेचैनी रहंदी त कुझु न कुझु करण जी, अच्छा कोई न को मतिलबु अमल थींदो रहे, का जाखोड़ थिए, का नवाण हुजे, का इन क़िस्म जूं शयूं। त सहाफ़त, सियासत ऐं इन सां लिखणु पढ़णु, थोरो घणो कल्चरल एक्टिविटी सां वॾो तालुक़ु रहियो। सो अॼुकल्ह छो त सहाफ़त खे ख़ैराबाद खे कुझु अरसो थी वियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुंसलिक आहियूं ऐं इस्लामाबाद में बेस्ड हूंदासीं, हाणे कराची शिफ्ट थिया आहियूं ऐं वापसि पॉलिटिकल एक्टिविटीज़ खे बहाल कयो आहे। छो त जेका अवामी ख़िदमत आहे उन जज़्बे सां पंहिंजे लाइ कुझु वरितो कोन्हे, न को कॾहिं दरख़्वास्त ॾिनी आहे, न को कमु वरितो आहे, न को ज़ाती मुफ़ाद फ़ाइदो। कोशिशि इहा हूंदी आहे जंहिंजे लाइ सियासत कयूं था उन्हनि जे लाइ कुझु करे सघूं। हिन महिल ताईं त थोरी नाकामी थी आहे, पर इनशाला ईंदड़ ॾींहंनि में बाक़ाइदा प्रोएक्टिवली सरगर्म थी करे माण्हुनि जा मसइला मसाइल जेके जेन्युन आहिनि, जेके बेपहुच माण्हू आहिनि, उन्हनि सां पंहिंजो हिकिड़ो राब्तो क़ाइमु कबो इनशाला। मतिलबु ईअं चइजे वालिद साहब वारी जेका लेगेसी आहे अव्हां उनखे हिकु भेरो ॿीहर ॼण त कंटिन्यू करणु वञो पिया ऐं सियासत में फुल टाइम हाणे अव्हांजो ध्यानु जेको आहे उहो ॿियनि एक्टिविटीज़ खां हटी करे सियासत न अची वियो आहे, उहा तक वारी सियासत वग़ैरह जीअं थिए थी। बिल्कुलु, छो त मां थोरो तव्हांखे इहो ॿुधायां त जीअं हाणे असांजो वालिद साहिबु उनजी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी स्ट्रगल रही आहे, जेल काटिया आहिनि, MRD तहरीक, रेल जेल, इहो वॾो मसइलो उन दौर जो हुयो। उनखां पोइ जॾहिं बि पार्टी का ज़िम्मेदारी ॾिनी इलेक्शन में, जंहिंजे साम्हूं बि बीहारियो, इहो कोन ॾिठूं त कंहिंजे साम्हूं पीर साहब पगारे जहिड़ी शख़्सियत खे ॿ भेरा उन्हनि हारायो इलेक्शन में, उहो अवाम जे बुनियाद ते। ऐं असांखे सख़्ती सां झलंदो बाबा त कॾहिं बि इन ॻाल्हि जी का वञी हो न कयो त तव्हांजो
वालिद साहब फलाणो आहे जंहिं हुनखे फलाणे खे, इहो अवाम आहे ग़रीब जंहिं असांखे हिन पोज़ीशन ते मोकिलियो आहे ऐं इहो मुमकिन थी सघियो आहे। सो उन हवाले सां वरी ॿिया बि इलाही सारा पहलू उन जी शख़्सियतुनि जा रहिया आहिनि, वज़ारतुनि में रहिया आहिनि, पर कोशिशि इहा रही आहे त हमेशह जेको अवामी मुफ़ाद आहे, ज़ाती मुफ़ाद न, असां ॿारनि मां बि कोई बि कंहिंजे लाइ बि उन का शइ कोन वरिती, बल्कि चवंदो त पंहिंजो रस्तो पाण ठाहियो। बिल्कुलु। त मां ईअं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पंहिंजे नाज़रीन खे बि, त ॾिसण वारनि खे, त आई एम वन मैन आर्मी, छो त मुंहिंजे पोयां हींअर लेगेसी वारो मामिलो उन हिसाब सां हो, पर हाणे एक्टिव लेगेसी मूं में ट्रांसफर न थी आहे। मां पंहिंजी स्ट्रगल पाण कयां, मां कंहिंजे कढनि आहियां, न ई मां कंहिं में आसरो आहे, मुंहिंजूं एक्सपेक्टेशन्स कंहिं में बि कोन्हनि खे, न ई माण्हुनि जा मिज़ाज अहिड़ा आहिनि, हर को पंहिंजी जंग पाण थो जोटे, त असां बि पंहिंजी स्ट्रगल पाण कयूं था, चाहे उहो वरी उहा ई जेका मज़ामत वारी सियासत हुजे, चाहे चेयरमैन साहब इस्लामाबाद में उन सां जेको आहे इहे नैब पेशूं हुजनि, जेल हुजनि, कुझु बि हुजे साॻा, पर ऑब्जेक्टिवली, सिर्फ़ु नारे ते ऐं रुगो इन ते सियासत न थींदी आहे, सियासत थींदी आहे अमली कम सां। चवंदा आहिनि हिकिड़े सवालु कयो त वॉट इज़ लीडरशिप, त उनजो जवाबु इहो आहे त लीडरशिप इज़ नॉट पोज़ीशन, इट इज़ एक्शन। त मतिलबु त तव्हां अगरि सरगर्म आहियो, तव्हांजे अमली कम सां कंहिंजो थिए थो, त उहा लीडरशिप आहे। लीडरशिप पोज़ीशन वठी वेहण न आहे, प्रोटोकॉल न आहे, हिकिड़ो पर्सोनिफिकेशन न आहे, जीअं अॼुकल्ह असां ॾिसूं था हिकिड़ो आम रवाजु आहे, उहो जज़्बो आहे, वधीक ॾिसूं इहो सफ़र केतिरो हले थो पियो। ऐं अव्हां माज़ी खे उनखे थोरा वर्क उथलाया त आउं बि ज़रूरु चाहींदुसि त मूंखे बि ख़बर पवे, असांजे ॾिसंदड़नि खे बि, त जेके थोरो अव्हां बि पुठिते वञो माज़ी में, त नंढपण में अचूं था, त अव्हां वालिद साहब खे ॾिठो, हिकिड़ी कदावर शख़्सियतुनि खे उन्हनि इलेक्शन में शिकस्त बि ॾिनी, वरी पोइ अव्हां वालिद साहब जी गिरफ़्तारी बि ॾिठी, जॾहिं अव्हां बिल्कुलु नंढा हुआ, जेको मूंखे ख़बर पवे थी, त जॾहिं हुन सां पुछंदा हुआ वालिदा खां त बाबा साईं किथे आहे। सो उहे जेके नंढपण जूं मेमरीज़ आहिनि, कीअं अव्हांजे ज़हन में सेव थियल आहिनि, उन्हनि खे कीअं था ॾिसंदा आहियो? नसीर साहब, उहे जेकॾहिं शेयर करणु चाहियो। तमामु ॾुखियो दौरु हो, छो त असां नंढड़ा हुआसीं, ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण में मतिलबु मां ॿुधायां त वालिद साहब सॼो जेको मूंखे हिकिड़ो, हालांकि मुंहिंजी का उन में ज़िमेदारी न हुई, नंढड़ो हुउसि, पर उन्हनि जी गिरफ़्तारी अमल ईअं आई त उहो मुंहिंजी ग़लती जे करे। अच्छा। जॾहिं उहो रूपोशी वारो ज़मानो हूंदो हुओ, ऐं जॾहिं मार्शल लॉ जा जेके सख़्तु दौरु हुयो, त बाबा खे जॾहिं हू हिकिड़ो बर्नी साहब हूंदो, मुमताज़ बर्नी साहब, तॾहिं उहो CIA जो हूंदो, DSP हुयो, उहो अरेस्ट करणु आयो। अच्छा। त जॾहिं घर एंटर थिया त हुननि पुछो कहिड़ा, हुननि बाबा चयो त हीउ जेके आहिनि हिननि जो माइट आहियां, ऐं आयल आहियां, परवेज़ अली शाह लाइ किथे आहे। त हू वापसि वञनि पिया, ऐं बाबा सां असां क्रिकेट पिया खेॾूं, मां ई मुंहिंजो वॾो शाहज़ेब जेको सहाफ़ी बि आहे सीनियर, त मां पोयां रड़ कई बाबा, छो त गेम रुकिजी वई, ऐं मूं रड़ करे चयो बाबा, त हू वरी उन्हनि वरजाए ॾिठो, हुन चयो त हीउ केरु आहे, ही बाबा तव्हां छो पियो चए, अगरि तव्हां माइट आहियो त ही तव्हां बाबा। पोइ वरी उन गाॾी जे अंदरि हिकिड़ो माण्हू वेठो जंहिं शनाख़्त कई त हीउ परवेज़ अली शाह आहे, ईअं बाबा अरेस्ट थी वियो, 5 साल जेल में। ऐं नंढपण में ज़ाहिर असांखे उहो सेंस कोन हुयो, नंढड़ा हुआसीं, 2-3 साल उमिरि हुई, ऐं वालिदा खां पुछंदा हुआसीं त भई स्कूल में पुछंदा आहिनि त पेरेंट्स डे ते तुंहिंजो वालिद साहब किथे आहे, ॾुखिया सवाल असांजी वालिदा खे शाबस आहे। ऐं मां सम्झां थो जेका स्ट्रगल जेका आहे असांजे वालिद साहब जी सियासी आहे, त मां उन खां वधीक क्रेडिट पंहिंजी वालिदा खे ॾींदो आहियां, जंहिं अहिड़ी ॾुखियाईनि वारे दौर में 3 ॿारनि खे पालणु, ऐं का सपोर्ट न हुजे, ऐं फ़ौजी उन वक़्तु आमिर हुयो, जंहिं सॼी असांजे शयुनि जे मथां, बिज़नेसिस जे मथां, घरनि जे मथां छापा ऐं ज़ब्त कयूं शयूं, सोर्स ऑफ लिविंग जेका आहे ॾाढी डिफ़िकल्ट हुई। असांजा तमामु मर्द फैमिली जा जेके हुया, उहे या त अंडरग्राउंड हुया, या जेके आहिनि सो मदद। हिकिड़ो घराणो हूंदो असांजो, साईं कामली शाह जी फैमिली जो, जेके असां पाण घर बि वेझो हुयो, हिक ॿिए जी सपोर्ट हूंदी, ऐं थोरो घणो असांजे जेके असांजा ॾाॾा आहिनि, असांजो चाचो आहे, उहो विज़िट्स वग़ैरह कंदो। पर वालिदा खां जॾहिं मां पुछंदो हुउसि त वालिदा चवंदी बाबा उन्हनि खे चयो तव्हांजो वालिद साहब जेको आहे उहो हिकिड़ो सियासी असीर आहे, त मां सम्झ में न ईंदी सियासी असीर छा हूंदो आहे। बहरहाल इहो हिकिड़ो टाइम हुयो, असांखे काफ़ी चवंदा आहिनि न ॿिया जेके फेलो स्टूडेंट्स हूंदा,
उहे मज़ाक बि उॾारींदा, कोई थोरो घणो जेको आहे चवंदा त बाबा हिन जो जेको पीउ आहे उहो जेल में आहे, असांखे ॾुखियो लॻंदो, सम्झ न हूंदी इन जे करे ॾुखियो लॻंदो। पर पोइ वरी हिकिड़ो वक़्तु आयो त थोरो जॾहिं चवंदा आहिनि तव्हां होश संभालींदा हो, थोरो तव्हां सेंस, पोइ वरी हिकु चकर असां वियासीं मुलाक़ात लाइ जेल, त कराची सेंट्रल जेल मुंतक़िल थी चुका खैरपुर खां। त जॾहिं हुते सुपरिटेंडेंट जे कमरे में वियासीं त मां उन खे ॾिसण सां ई मूंखे कंहिं चयो त हीउ सुपरिटेंडेंट आहे। अच्छा, मूं हुन जो जेको नतीजो अख़ज़ कयो उहो इहो त हीउ सुपरमैन आहे। त पोइ वरी मां चयो त मां जो सुपरमैन आहे हुन सां विढ़ंदुसि, मुंहिंजे वालिद साहिब खे छो हिते विहारियो आहे, त आउं भॼंदो वियुसि, त मूंखे पकड़ियो हिननि, चयो बाबा तूं हीउ सुपरिटेंडेंट आहे। खिलनि पिया, चवनि पिया हीउ नंढिड़ो ॿारु आहे। पोइ जॾहिं असां वालिद साहिब सां मिलणु वेंदासीं त उहे रुमाल ॿधी करे वेहंदा त जीअं हथकड़ियूं जेके आहिनि उहे नज़र न अचनि, ॿारनि खे त उहो असरु सुठो न पवंदो। ईअं असां मुलाक़ातूं कयूंसीं। पोइ आहिस्ता आहिस्ता असांखे ख़बर पई, हिकिड़ी अवेयरनेस आई, ईअं करे पोइ असां मतिलबु हिकिड़ो पोइ सुठो दौर बि अची वियो, आज़ादु थी विया, जाखोड़ थी। ऐं मूंखे इहो बि यादि आहे त उन वक़्तु कराची सेंट्रल जेल जे ॿाहिरि चौरंगी ते ॿारनि जी पहिरीं कैंप लॻी। उन कैंप में आउं जेको आहे उन में वञी वेठो हुउसि। उन में मतिलबु असां ॿार, असांजे स्कूल जा कुझु ॿिया शागिर्द, मुंहिंजी वालिदा उन्हनि खे कन्विंस कयो त भई इहा उन्हनि खे शाबस आहे, त उहे अची उन्हनि पंहिंजे ॿारनि खे विहारियो। ऐं उहा अमन अख़बार, जंग अख़बार, उन ज़माने जेके नवाए वक़्तु, उन में फ़ोटू जेके आहिनि उहे छपजिया बि। ज़बरदस्त। अच्छा, हाणे जेकॾहिं हिन ते आहियूं त जेकॾहिं अलो कयो त हिकु ॿ ॿिया सवाल हिन सां करे सघां थो। त उहो ई त न रुॻो खैरपुर, पर सिंध जी सियासत में अव्हांजे वालिद साहिब जो वॾो नाम रहियो आहे। उन दौर में जेको असां पढ़ियो आहे त माण्हू ॾिसण पिया आया सिंध असेंबली त हीउ कहिड़ो नौजवान आहे जंहिं पीर साहिब पागारे खे शिकस्त ॾिनी, माना एॾो हुनजो रहियो ऐं वज़ारतुनि में। पोइ अचानक सां उन्हनि गोशानशीनी इख़्तियार करे छॾी, मतिलबु डिघे अरसे खां असीं ॾिसूं था त हू न एक्टिव आहिनि सियासत में, न मीडिया सां, न मेल जोल। ख़बर न आहे त तकवासियुनि सां या इलाइक़े वासियुनि सां मिलंदा हूंदा। इन जे गोशानशीनी जो छा सबबु हुआ, या अव्हां उनखे जेकॾहिं चाहियो त ॻाल्हाए सघो था, न त पाण ॿिए न, इहो आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त अवाम खे बि ख़बर हुजणु घुरिजे, माण्हुनि खे, त हक़ाइक़ छा आहिनि। वालिद साहिबु हिकिड़ो स्ट्रगल वारो दौरु गुज़ारियो आहे। अॼुकल्ह त हर को जो चवंदा आहिनि न 5 ॾींहं बि जेल में रही थो अचे कंहिं केस में, त चए थो असांजी वॾी कुर्बानियूं। उनजो पंहिंजो हिकिड़ो एक्सपेक्टेशन, हिकिड़ो उनजो पंहिंजो हिकिड़ो नज़रियो हो। भुट्टो शहीद जो खे तमामु घणो फॉलोअर, हिकिड़ो चवंदा आहिनि न भुट्टोइस्ट, मोहतरमा सां उनजो तमामु सुठो रहियो। पर जीअं सियासत जो तर्ज़ तब्दील थियो त उहो पाण खे बाबा जेको आहे पाण खे मिसफिट पियो सम्झो। जेके तक़ाज़ा आहिनि, जेके नवाण हिकिड़ी सियासत में आई आहे, हू सम्झे पियो त मां शायदि इन रेस जे अंदरि शायदि मां पूरो न पई सघां। पोइ आहिस्ता आहिस्ता कुझु तलख़ियूं, कुझु ख़ामियूं थी वियूं। ऐं उनखां पोइ वरी जेको आहे सो बकौल असांजे वालिद साहिब जे, त उहो जेको नज़रियो हो जॾहिं उहो गुम थी वियो किथे जे बकौल हुनजे, त चयूं त पोइ वरी हिकिड़ो उहा सियासत करण जी कोशिशि कयूं, तलाश कयूं, को सिलसिलो जोड़ण जी, जेका उहा सियासत हले। पर ज़ाहिर सियासत जॾहिं पंहिंजो फुल हिकिड़ो चवंदा आहिनि न 360 वठे थी, त उन में अगरि तव्हां नथा पाण खे एडजस्ट कयो त पोइ तव्हां जेको आहे सो उन सिस्टम को उन खां पोइ तव्हां ॿाहिरि था थियनि। ऐं कोशिशूं रहियूं, पर इहो आहे त मुख़्तलिफ़ हवालनि सां। पर लास्ट जेका असांजे वालिद साहिब जी 2018 जे इलेक्शन में, उहो हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे उन्हनि सपोर्ट कयो। काफ़ी जॉइनिंग्स वग़ैरह जेके उन्हनि सां वास्ते वारा पुराणा, छो त जंहिं दौर में उन्हनि कम कया बहसियत वज़ीर या बहसियत MNA, उहे काफ़ी उते दोस्त असांजा खैरपुर में आहिनि। काफ़ी बिरादरियूं आहिनि जेके अॼु बि उन्हनि सां हिकिड़ी अक़ीदत एतिराम मोहतरम सम्झनि थियूं। पोइ 2018 वारी असांजी जेका कैंपेनिंग हुई उन में हू शामिलु रहिया। पर उन्हनि चयो त आउं अमली तौर ते सियासत नथो करणु चाहियां, उहे तव्हां कयो। त पोइ वरी उन्हनि मूंखे इहो हिकिड़ो लिहाज़ सां ज़िम्मेदारी ॾिनी आहे त तव्हां बेशक पंहिंजे हिसाब सां यू आर इंडिपेंडेंट, तव्हां पाण जेका सियासत करणु था चाहियो, जहिड़े तर्ज़ जी करणु था चाहियो, यू आर इन जे करे हिकिड़ो गोशा नशीनी जेको तव्हांजो आहे उहो। ॿियो वरी बाबा जो हिकिड़ो ॿियो हिकिड़ो इंट्रस्ट रहियो आहे उहो स्काउटिंग जो। 2 भेरा उहे जेके चीफ कमिश्नर रहिया आहिनि इलेक्टेड, ऐं जेके स्काउटिंग जो जेको हिकिड़ो कॉज़ आहे वर्ल्ड ओवर, मां बि उनखे कंटिन्यू रखो पिया। मां बि पंहिंजी कोशिशि कई, जी हा, मां बि पंहिंजी कोशिशि कई आहे। पर जेका हुनजी कंट्रीब्यूशन आहे, मुंहिंजी कंट्रीब्यूशन जेका आहे उहा अनमैच्ड आहे। हुनजी वॾी उन कैडेट कॉलेज 82 में खोलियो आहे, हिकिड़ो वॾो तालीमी हिकिड़ो हिन महिल पाकिस्तान जो टॉप जेके 5 उन में मुख़्तलिफ़ इंटरनेशनल इवेंट्स कराया आहिनि। पीस, मैसेंजर ऑफ पीस, टिकट टू लाइफ जहिड़ा प्रोग्राम, स्कूलनि जे अंदरि स्काउटिंग खे उहो कराइणु,
ऐं उन निसाब में उनजो हिसो मतिलबु इलाही ऐं इंटरनेशनल इवेंट्स त उहो बसि हाणे चवनि था त मुंहिंजो जेको रिमेनिंग जेको पंहिंजो जेतिरो बि हयाती अलासे ॾिनी आहे उहो स्काउटिंग खे ई जेको आहे उन्हनि अर्पे छॾी आहे सही ऐं बाक़ी जेको चवंदा आहिनि त ॾुखी सियासत असांजे अव्हां जे खाते में आहे सो उहा केतिरी ॾुखी आहे हुन में अव्हां छा पिया कयो हुन ते पाण ॻाल्हाईंदासीं पर ब्रेक जो वक़्तु बि थिए पियो सो नाज़ीर सां ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं ऐं शहज़ाद शाह चिलानी साहिब सां अञा असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं ईअं सम्झो उन्हनि खां हिकिड़े वॾे भाउ वांगुरु प्यारु कंदा आहिनि सो असांखे बि सदाईं इहा ई उन्हनि मां ख़ुशबू ईंदी आहे सो ईअं असां हिकिड़ा प्रोग्राम खां ॿाहिरि बि ईअं ई हूंदा आहियूं सो हिते बि सो मज़ो पियो अचे ॼणी पियो लॻे त असांजी कचहरी वारो अंदाज़ आहे सो उमेद आहे मूंखे बि पसंदि ईंदो सो वठूं था मुख़्तसर ब्रेक जी नाज़ ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था ऐं असांजी ॻाल्हि ॿोल हली पए ख़ानदान जी सियासत अव्हां जी अॼुकल्ह जी एक्टिविटी उन ते ॻाल्हायोसीं अच्छा जेकॾहिं मुंहिंजे ज़हन में बि सुवाल आहे थी सघे ॿियनि दोस्तनि जे में बि हुजे त जीअं अव्हां वालिद साहिब खां मुतासिर थी करे या उन्हनि अव्हांखे चयो सियासत में अचो त हीअ सहाफ़त में अचण जो वॾे भाउ खां मुतासिर थी करे अचणु थियो या इहो बि पंहिंजो अव्हांजो शौक़ु आहे ऐं नो डाउट सहाफ़त में बि अव्हांजो हिकिड़ो माशाल्लाह ज़बरदस्त नाव रहियो ऐं ज़बरदस्त प्रोग्राम कया सो मूं जॾहिं प्रोग्राम शुरू पिया कयो न त सवाल करण खां अॻु में मुंहिंजे ज़हन में इहो पियो त मां कंहिंखां सवाल थो कयां किथे ज़ाहिर आहे मिस्टेक्स त थियनि पियूं सीनियर एंकर ऐं एतिरो जॾहिं असां अञा प्रिंट मीडिया में हुअसि जॾहिं अव्हांजा सिन टी वी ते प्रोग्राम ॾिसंदुसि त सहाफ़त में अचण वारो कीअं रहियो इत्तफ़ाक़ बनसीर तमामु हिकिड़ो मतिलबु जीअं चवंदा आहिनि त असांजो ख़ानदान जो सिलसिलो जीअं मां तव्हां ॿुधायो शुरू में त सहाफ़त सां बि रहियो आहे असांजो ॾाढो मरूम साईं उमेद अली शाह उर्फ़ ॾाढा शाह मरूम अख़बार कढंदा हफ़्तो रोज़ा जावेद अख़बार अच्छा बाक़ाइदा मशहूरु अख़बार हो तॾहिं ख़ैरपुर में हुनजी प्रिंटिंग प्रेस हुई उतां निकिरंदो पोइ वरी जॾहिं मार्शल लॉ दौरु आयो त उन में उनखे बैन लॻी वियो त ईअं ई असां वटि लिखणु पढ़ण जो सिलसिलो हिकिड़ो रहियो आहे वरी असां वटि फैमिली में कुझु ॿिया बि साफ़ी अदो शाहज़ेब रहियो आहे अदे शाहज़ेब जी तालीम जेका उहा अमेरिका में ऐं उनजी कॉन्वोकेशन में मां हितां वियुसि बाबा जन कोन हली सघिया तॾहिं हिते ज़िमेदारियूं हुयूं त आउं हली वियुसि उते वञी मां ॾिठो एक्सपोजर हिकिड़ो नओं हिकिड़ो जान ऐं अदे बि इहो ई चयो त मूंखे बि सहाफ़त मां वेंदुसि सहाफ़त कंदुसि इंट्रस्ट हुयो हुनजो त मां बि उन वक़्त में स्टूडेंट हुयुसि ठीकु आहे हीअ हिते अची हिन हिकिड़ो अंग्रेज़ी अख़बार आहे उहो जॉइन कयो द न्यूज़ ऐं मां कॾहिं कॾहिं वेंदो हुउसि पिक करणु ड्रॉप करणु त उते इंटरेक्शन थींदो पोइ ॿुधाईंदो त हीअ फलाणो आहे हीअ जंहिंजी स्टोरी पढ़ी हीअ फलाणो आहे त पोइ मूंखे हिकिड़ो थींदो हो त मां चवंदुमि मूंखे बि लिखिणो आहे त पोइ मूंखे अदे शाहज़ेब चयो हिननि जो हिकिड़ो सेक्शन आहे मैगज़ीन उन में तव्हां लिखणु शुरू कयो तव्हां राइटिंग पोइ मां ईअं हिकु ॿ आर्टिकल्स लिखणु शुरू कया 97 जी ॻाल्हि आहे 98 जी ॻाल्हि आहे ईअं कंदे 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 मूंखे इहो त मूंखे लॻो त मूंखे एतमाद अची वियो आहे पहिरियों मूंखे लॻंदो आहे जॾो आहियां लिखणु पढ़णु इहो कमु मूंखां कोन्ह थींदो बाक़ी मूंखां ॿिया एक्टिविटीज़ तव्हां कराए वठो पर पोइ मूंखे फील थियो त जॾहिं मूंखे हौसला अफ़ज़ाई थी हुन चयो यार ज़बरदस्त तव्हां लिखियो आहे हिनखे अञा थोरो रिफाइन कंदासीं थोरो एडिट कंदासीं पर कॉन्सेप्ट तव्हांजो क्लियर आहे ऐं सुठी कंस्ट्रक्शन आहे ईअं लिखंदे लिखंदे कुझु अख़बारनि सां कुझु जरीदनि सां कुझु हेॾां वरी जॾहिं आउं ख़ैरपुर में सियासत असांजो तमामु हिकिड़ो महिरबानी दोस्त आहे मुख़्तार मलिक साहिबु हिकिड़ी तक़रीब में हुयासीं मां उते एज़ अ महिमान ख़ासि या ख़ुशूसी जेके चवंदा आहिनि उते मां तक़रीर पे कई त मूंखे उन्हनि चयो तव्हां में इहे सॼा जरासीम अथव हीअ तव्हां ग़लति जाइ ते अची विया लिहाज़ा हाणे तव्हां वटि चॉइस हुआ छो त रहणो ख़ैरपुर में आहे सिर्फ़ु तव्हां हिते था कयो तव्हां असांखे जॉइन कयो रेडियो पाकिस्तान त रेडियो पाकिस्तान मां आउं छा कंदुसि चई हे प्रोग्राम आहे अहिड़े तरीक़े सां तव्हां मतिलबु पुछो आहे मूंखे त को इहो न आहे त आउं को नाज़िम आहियां हिते या कुझु हो आहियां ऐं करे सघां थो ऐं अवामी माण्हू आहियां ऐं थोरो असां सोशल माण्हू आहियूं त मूंखे उन्हनि इहो हिकिड़ो ब्रेक ॾिनो पोइ उते 2 प्रोग्राम्स आउं कंदो हुउसि इहो हिकिड़ो मतिलबु जेके चवंदा आहिनि लिमिटेड हिकिड़ी पोइ वरी जॾहिं नाज़मी वारो टाइम पूरो थियो पोइ मां कराची आयुसि असां हिकिड़ो ॿियो दोस्त आहे तव्हांजो बि सुञाण वारो आहे जयदारे में तव्हां पहिरियों हुयो पोइ उनजो जेको अॻुवाण उन वक़्तु हुयो उन सां उन मीटिंग कराई ऐं चई त हीअ जेको आहे साईं ताज़ो ताज़ो हिन हालात जो जेको सतायल आहे सियासत खे ख़ैराबाद करे आयो आहे त पोइ उतां वरी इहो सिलसिलो शुरू थियो ऐं कंटिन्यू थियो काफ़ी साल पोइ वरी 2-3 इदारनि में मां रहियुसि अंग्रेज़ी अख़बारनि में कमु कयो टाइम मैगज़ीन जहिड़े
जरीदे लाइ बि आऊं रिपोर्टिंग कई, पर पोइ वरी मां ॾिठो त जेको मीडिया जो हिकिड़ो ट्रेंड हले थो पियो, असां जहिड़ो माण्हू रुगो ॻाल्हाए हवाले कटे रुगो बसि निशानदेही करे, इन खां बहितर आहे थोरो प्रोएक्टिव थिए, अमली तौरु पंहिंजो कुझु करे। स्काउटिंग में बि असां इहो कयोसीं जीअं तव्हां ॿुधायो, त इहो सॼो हिकिड़ो शिफ्ट वरी वापसि जेको पॉलिटिक्स में आयो, छो त हर शइ जी हिकिड़ी मयाद थिए थी, हिकिड़ी उमिरि थिए थी। मूंखे फील थियो त मां मूं वटि जेका उमिरि जे हिन में हाणे ज़ाहिर आहे अराउंड मिड 40s आहियूं, इन में मां जेका महिनत कंदुसि त उहा वधीक असराइती थी सघे थी बनिस्बत इन जे जो मां पोइ सफ़ा ईअं रिटायरमेंट वारी एज में हलियो वञा, पोइ न थी। हे टाइम आहे, ठीकु आहे, जर्नलिज़म बि कईसीं, अवामी ख़िदमत ॿियनि तरीक़े सां कईसीं, ऐं हाणे जेको आहे इहो वक़्तु आहे त हाणे पाण प्रोएक्टिवली कमु कयूं। वधीक जिथे वञी चवंदा आहिनि न त उहो नसीब वञी सही अला अला बहितर कंदो आहे, उन ते बि पाण ईंदासीं। हाणे सहाफ़ जो ज़िक्र पियो हले, तव्हां मूंखे सम्झणु चाहियां त सिंधी अदबी संगत जे लाइ काफ़ी अरसे खां हिकिड़ो इस्तिलाह पियो हले त सिंधी अदबी संगत में अधु ॿी संगत। सो अॼु जी जेका सहाफ़त पई थिए उन ते बि खोड़ तर्ज़े ऐं तबसरा, मूंखे नथो लॻे त सहाफ़त में बि अधु ॿी संगत अची वई आहे, या अॼु जी जेका सहाफ़त थिए पई उनखे मां कीअं पिया ॾिसो? मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो वक़्तु दौरु आयो त सहाफ़त तमामु सुठो हिकिड़ो नयो हिकिड़े दौर में दाख़िल थी वई, ऐं नवां माण्हू, नवां चेहरा, क्रिटिकल थिंकर्स असां ॾिसूं पिया त आया आहिनि सभु। पर जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो बानसीर, मां सम्झां थो त तनज़ुली जी तरफ़ वञे थो पियो, हिकिड़ो डाउनवर्ड ट्रेंड हाणे शुरू थी वियो आहे। सहाफ़त जा उहे मयार न आहिनि, छो? उनजी वजह आहे इलाही सारियूं वजह। हिकिड़ी जेका वजह इहा आहे आज़ादाना सहाफ़त जी गुंजाइश, ऐं ॿी कमर्शलिज़म जेको, इहे ॿ शयूं आहिनि जंहिं सहाफ़त खे हिन महिल जंहिं नहज ते पहुचायो आहे। मां सम्झां थो त उहा जेका क्वालिटी जर्नलिज़म जेका आहे उहा कोन्हे। कुझु चेहरा आहिनि, कुझु नाला आहिनि, कुझु जंहिं पंहिंजी जाखोड़ी इलाही सारा आहिनि अहिड़ा जेके बुनियादी तौर ते जंहिंखे असां सम्झूं था त बाक़ाइदा इन्हनि जी ट्रेनिंग बि ओड़ी रही आहे, उन्हनि पंहिंजे असूलनि ते क़ाइमु अञा बि आहिनि कंहिं बि कंहिं हवाले सां। इंटरनेट जेको इंडिपेंडेंट आज़ादाना सहाफ़त करणु थो चाहे उनजी गुंजाइश कोन थी थिए। ॿियो कमर्शलिज़म असांखे ॾाढो जेको आहे सो इहो आहे। और टियों इहो त जेको हाणे डिजिटलाइज़ थी वई आहे हर शइ, असांजी कन्वेंशनल या जेको वर्निकुलर प्रेस जेके असां चवंदा आहियूं उन खां मामिलो वधी वियो आहे। ऐं सभिनी खां तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधायां, इन जे लाइ न त अॼु मां को धरती चैनल ते वेठो आहियां ऐं मां तव्हांखे इन गर्ज़ सां थो चवां, नो, इहा हिकिड़ी इंडिपेंडेंट मां तव्हांखे राय थो ॿुधायां। ऐं इहे काफ़ी इस्लामाबाद, लाहौर में जेके दोस्त वेठा आहिनि, इनफैक्ट तव्हां जेको SLF जे हवाले सां बि उन में बि इहा ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे। रीजनल मीडिया जो रोल अञा बि तमामु बहितरु आहे बनिस्बत उन जेका मेन स्ट्रीम मीडिया जेके हू पंहिंजे आम माण्हुनि जी ॻाल्हि करे, आम माण्हुनि जी ॻाल्हि करे थो, पहुचे थो, आबाद ग़ैर ग़रीब जी ॻाल्हि थिए थी, पाणी खोट किथे आहे ॻाल्हि थिए थी, किथे पुलिस जी ज़्यादती थिए थी उते उहो पहुचे थी, किथे ज़्यादती या जेके असांजी जेके मासूम नियाणियूं या जेके अहिड़ा वाक़िया अफ़सोसनाक थियनि था उनखे बाक़ाइदा उन ते ॻाल्हाए थी। जेके असांजी हुकूमत में वेठल शख़्सियात आहिनि उन्हनि जी अगरि का उन पारां का ज़्यादती थिए थी उन ते आवाज़, इहा एतिरी गुंजाइश तव्हां वटि तव्हांखे मेन स्ट्रीम मीडिया ते हाणे कोन थी मिले, अॻु में हुई हाणे कोन। ऐं उन ते ई वरी जेकॾहिं अचूं त मेन स्ट्रीम मीडिया में जेको कुझु थिए पियो उनखे बि जेको ही दॿाइण जी कोशिशि थिए पई, ओवरऑल पोइ प्रिंट हुजे, इलेक्ट्रॉनिक हुजे, हाणे त सोशल मीडिया खे बि जेको पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी वारी जेका ही तलवार लटके पई थी असां इनखे कीअं बि ॾिसो ख़ान साहब जो जेको वरी खोड़ ॿिया त कारनामा अथनि ई अथनि, पर ही जेको कारनामो करणु वञनि पिया जंहिं त सॼे मुल्क में सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज बि आहे। बानसीर ही तमामु हिकिड़ो डेंजरस ट्रेंड असां ॾिसूं पिया थियणु पियो वञे, जे अगरि थिए पियो मूंखे लॻे थो त न करे सघंदा, छो त चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं तव्हां कुझु अहिड़ो अमल या अहिड़ा फ़ैसिला कंदा आहियो पोइ आख़िरी वक़्त ते तव्हांखे लॻंदो आहे त शायदि सुभाणे असां बि हिन जो शिकार न थी वञूं। ऐं जेका हिन वक़्तु मुखालफ़त आहे न रुगो जेका मीडिया सथ जे मीडिया फर्टर्निटी खां हटी करे सियासी पार्टियूं, आम माण्हू जेके इंसानी हक़नि जा जेके आहिनि सरगर्म अॻवान कारकुन आहिनि उन्हनि पारां हर अक्रॉस द सोसाइटी हिनखे रिजेक्ट कयो वियो। हाणे जंहिं आड़ में इहो कयो थो वञे उहो चवंदासीं फेक न्यूज़। फेक न्यूज़ छा आहे, उनजी इंटरप्रिटेशन छा आहे? फेक न्यूज़ त तव्हां बि काफ़ी हुलायूं था।
फेक न्यूज़ त इहा बि आहे त साईं होॾां फ़ोन आयो ऐं तव्हां चयो एब्सोल्युटली नॉट, हाणे इहा छा आहे, इट्स अ फेक न्यूज़। ठीकु आहे, पाण में वेठा हा बिल्कुलु अगरि तव्हांजो चैनल इहो गुंजाइश ॾिए थो हिन शइ खे। इन खां अलावा फवाद चौधरी साहिबु चवंदो रहियो त असद उमर खे कोन था हटाइनि, हिकिड़ी ख़बर साफ़ ई ब्रेक कई ऐं हू हुनखे डिनाए कंदा रहिया जॾहिं पहिरियों ही इंफॉर्मेशन जा मिनिस्टर हुया। ख़बर पई 4 ॾींहंनि खां पोइ असद उमर, बिल्कुलु त उहा फेक न्यूज़ त न हुई न, तव्हांजे बकौल उहा फेक न्यूज़ हुई जेका 4 ॾींहंनि खां 3 ॾींहंनि खां पोइ उहा हक़ीक़त जो रूप हुन उधारियो। हाणे चवण जो मक़सदु इहो त तव्हां जेका पंहिंजी सूटेबिलिटी जेको तव्हांखे सुॼे थो तव्हां उहा शइ उन जी गुंजाइश तव्हां छॾींदव, जेका तव्हां ते तनक़ीद थींदी, जेका मुखालफ़त थींदी, तव्हां चवंदो न बाबा ही कूड़ आहे, ही एंटी स्टेट आहे भई, या ही क़ौमी मफ़ाद में न आहे। मूंखे लॻे थो त असांखे कॾहिं उहो वक़्तु बि अचे ऐं मां पंहिंजी जमात खे, पंहिंजी क़यादत खे इहो मां उमेदु थो कयां त कॾहिं अगरि हुकूमत आई त असां हिन ते कमु कयूं। क़यादत असांजी हिन महिल बि चेयरमैन साहिबु जेको आहे उहो चेयरमैन आहे पार्लियामेंट्री कमेटी फॉर ह्यूमन राइट्स, ऐं हू धरणे में बि विया, ऐं उन्हनि सम्झो, उन्हनि पंहिंजो वाज़े हिकिड़ो मौक़िफ़ ॾिनो, मुखालिफ़ धुर जा ॿिया अॻवान बि गया, त उन में इहा ॻाल्हि थी त बाबा ही कारो कानून आहे। इहो जे अगरि तव्हां मूंखे इजाज़त ॾियो, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती इहा आहे, मां पार्टी या कंहिंजे न, मुंहिंजी ज़ाती मूंखे लॻे थो त जेको तव्हांजो हदूद ऑर्डिनेंस जहिड़ो कारो कानून हुयो, ही PMDA बि उहो ओड़ो ई कारो कानून आहे। हिन जा ॾाढा मनफ़ी असर असांजे माशरे ते पवंदा ऐं थी सघे थो जे अगरि इहो पॉसिबल थी वियो, हीअ अगरि कराए था वञनि मंज़ूर हिनखे, त डिसइनफ्रेंचाइज़मेंट ॾाढी थी वेंदी असांजी सोसाइटी में। हिकिड़ो मूंखे लॻे थो त पोइ शायदि थी सघे थो त का वरी हिकिड़ी का मूवमेंट उथी पए ऐं ओड़ी मूवमेंट असराइती जीअं परवेज़ मुशर्रफ जो ताज़ो हुनजो मिसाल हो त वकील सभई गॾजनि पिया त ओड़ी अगरि थी वई त पोइ त हे ख़ान साहिबु विसरी वञे त पोइ कॾहिं ख़ान साहिबु जेको आहे सो तारीख़ जे कंहिं वर्क में उनजो नालो अहिड़े तरीक़े सां वरितो वञे कंहिं पॉज़िटिव हवाले सां, न त डिक्टेटोरियल जेके ड्रैक्रूनियन जेके असां चवंदा आहियूं न, बिल्कुलु ड्रैक्रूनियन लॉज़ जेके असां चवंदा आहियूं, हे उहे ई आहिनि ऐं हिन सां को फ़र्क़ु न पवंदो। तव्हां जीअं अञा जग सही थिए पई, तव्हांजो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी साहिबु वेठो BBC खे इंटरव्यू थो ॾिए त पाकिस्तान में को कदगन न आहे, का न मीडिया आज़ादु आहे, ऐं उनखां पोइ तव्हां ही था पेश कयो त दुनिया में बि तव्हां जॻह सही कयो। अच्छा, हाणे असां टाइम बि घटि आहे, सो वरी अचूं अव्हांजी ओरिजिनल जंहिं फील्ड में एक्टिव आहियो हाणे, सो उन ते बि काफ़ी हिकिड़ी तनक़ीद बि इहा बि थिए पई त सियासत जेका आहे, ऐं ज़ाहिर आहे ख़बर आहे त किथां काॾे थिए सियासत खे कीअं गंदो कजे, ख़राबु कजे, आम माण्हुनि जो त वेसाह जीअं ख़तमु थिए, ऐं घणे भाङे थियो बि आहे। जेकॾहिं पाण त वेठा आहियूं, मे बि अव्हां तस्लीम कयो, हाणे जेकॾहिं पॉलिटिकल पार्टियुनि जा जलसा थियनि पिया त उन्हनि में सिर्फ़ु उन्हनि जा वर्कर था वञनि, आम माण्हू नथो वञे। को एहतजाज थिए थो, का रैली थिए थो, रैली निकिरे पई त आम माण्हू न पियो वञे। त जेका सियासत पाकिस्तान में थिए पई या जंहिं डेमोक्रेसी जो राग असीं ॻायूं पिया वेठा, त रियल डेमोक्रेसी ईअं हूंदी आहे, उहा आहे, या सियासी पार्टियुनि बि जेका मुफ़ाहिमत कई आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, उन सां सियासत या जमहूरियत कमज़ोर थी आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे त तारीख़ में मुख़्तलिफ़ दौर गुज़रिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तर्ज़ अमल जी सियासत जेका आहे रही आहे। असां वटि पाकिस्तान जो जेके बि 73 सालनि जे अंदरि ॾहाका जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॾहाका रहिया। हिकिड़ो ॾहाको आयो आहे त साईं उहो अयूब ख़ान साहिबु वारो, हिकिड़ो ॾहाको आयो जंहिंमें भुट्टो साहिबु जहिड़ो लीडर हिकिड़ो आलम पूरे हिकिड़ी दुनिया ॾिठो। वरी हिकिड़ो वक़्तु आयो, वरी डिक्टेटर अची वियो ज़ियाउल हक़ जहिड़ो, जंहिं असांजे माशरे में जेके बि मतिलबु अॼु जेके बि बुरायूं आहिनि उनजो सिर बिल्कुलु विझ, इहो सही लफ़्ज़ आहे त ॿिज उन विधो पोखियो। वरी पोइ असां वटि जमहूरियत अची वई, वरी असां वटि जमहूरियत ऐं आमरियत जो हिकिड़ो वरी हिकिड़ो थियो त मुख़्तलिफ़। पर असल ॻाल्हि किरदार जी अगरि असां चऊं त असां वटि लॻे थो त अगरि मां कंपेरिज़न ॾियां त जेको वर्कर वारो जेको कॉन्सेप्ट आहे उहो अॼु बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में वरी बि ज़िंदा आहे, भले थोरो घटियो हूंदो। इन जो मां अखियुनि ॾिठो शायदि बि आहियां ऐं पार्टिसिपेंट बि आहियां। जॾहिं असां वटि बिलावल साहिबु जूं पेशू इस्लामाबाद में थियूं त वर्कर एक्टिविस्ट बिल्कुलु ईअं डटिजी बीह रहिया, पुलिस सां चकरियूं ऐं मतिलबु चवनि पिया बाबा असांजे जेल में विझो, जेको कयो, जेल भरो तहरीक जो हिकिड़ो माइंड ठाहिया। असां नून लीग जी पेशनि जे दौरान ॾिठोसीं त उहो ओड़े तरीक़े सां न आहे। मतिलबु पंहिंजो सिक्योरिटी जे अलावा कारकुन जेको हूंदो आहे उहो, नवाज़ शरीफ़ साहिबु निकितो हुयो
मुझे क्यों निकाला, वोट को इज़त दो, त माण्हू एतिरा गॾु कोन थी विया। इहा अलॻि ॻाल्हि आहे त हुननि जी पंजाब में हिकिड़ी आहे। पर मां सम्झां थो जेको हाणे वफ़ाक़ पारां जेको फ़ैसिला थिया ऐं सिंध जे हक़नि ते जेको दाड़ो हयो पियो वञे, हाणे कल्ह 2 ॾींहंनि खां वठी कारकुन जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, उहे सरापा एहतजाज आहिनि, उहे ॿाहिरि निकिरनि था, उहे आवाज़ बुलंद कनि था ऐं उन्हनि खे हिकु उमेद आहे। चेयरमैन बिलावल साहब हाणे पंजाब में निकिता, उते उन्हनि जा ॾाढा शानदार जलसा थिया ऐं प्रोग्राम थिया, अञा बि थियनि पिया, अञा बि उहे ऑनगोइंग आहिनि। हिकिड़ी उमेद आहे। पर जे अगरि तव्हां मूंखे चवंदो त मां अगरि तव्हांखे हिकिड़ो कंपेरिज़न करे ॾियां त येस, अॼु जी सियासत तब्दील थी चुकी आहे। अॼु जी सियासत में जेको वर्कर ऐं कारकुन वारो जेको हिकिड़ो चवंदा न त महवर जेको हूंदो सियासत जंहिंजे गिर्द घुमंदी, उहो ओड़े तरीक़े सां कोन्हे। ऐं जेके वर्कर जेके जोशीला जेके हूंदा आहिनि, नज़रियाती जेके हूंदा आहिनि, मूंखे लॻे थो त शायदि चेयरमैन साहिबु आहिस्ता आहिस्ता उन रिवाइवल ॾे वञे थो पियो। तव्हां ॾिठो हूंदो त लेटली जिन जिन माण्हुनि खे विज़िट कयो, जिन जिन माण्हुनि सां, इहा चेयरमैन साहिब में आहे, इहा उनजी क्वालिटी आहे जेका ॿियनि लीडर्स में न आहे। त हू हेठि ॾिसे थो, ईअं न आहे त रुगो पंहिंजी टीम ऐं उन ते, उन में तब्दीलियूं आहिनि काफ़ी। ऐं ज़ाहिर आहे चेयरमैन साहिबु हिकिड़ो उनखे मौक़ो मिलियो आहे। पर ओवरऑल सियासत या सियासी रवैया, सियासी सोच जेका आहे, उनजो फुक़दान तमामु वधियो आहे। टाइम कोन्हे न थींदे करे त हू जेका हिकिड़ी आवाम खां हटी करे चंद जेके ख़ानदान आहिनि उन्हनि ते जेका पीपल्स पार्टी ते बि त इहो थिए थो त उहा अॼु विनिंग कैंडिडेट्स ते डिपेंड करणु लॻी आहे। सो उहो जेको थियो आहे मामिलो, सो उन सां बि पार्टी में हिकिड़ी मायूसी बि थी आहे आम माण्हुनि में। इज़ इट ट्रू? ईअं थिए थो सही, ज़ाहिर आहे। छो त ॾिसो न, असां वटि कुझु हिकु घर मां 4-4, 3-3, हाणे मिसाल असां परे छो वञूं, ऐं चवंदा आहिनि त जेका हक़ीक़त हुजे माण्हू पंहिंजी ॻाल्हि करे। असांजे घर में 4-5 मेंबर्स आहिनि, त ॿाहिरि हिकिड़ो थिए थो, सेंस प्रिवेल करे थो त भई हेॾा माण्हू छो। इक़्तिदारी क्लब आहे, हुन में चंद माण्हू जेके खानदान उन्हनि जी मेंबरशिप थींदी, आम माण्हुनि जी न थींदी। ऐं ॿियो जाखोड़ी इलाही सारा आहिनि, असांखे उन्हनि खे रिकग्नाइज़ करणु घुरिजे। असां वटि अहिड़ा झूना वर्कर बि आहिनि, असां वटि ठीकु ठाकु, मतिलबु मां तव्हांखे छा ॿुधायां, प्रोग्राम जो टाइम महदूद आहे, इन ते कॾहिं असां वेही गपशप करे सघूं था। ऐं अहिड़ा माण्हू जेके नज़रियाती तौर ते कमिटेड माण्हू आहिनि, उन्हनि खे मौक़ो मिलणु घुरिजे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे जंहिं वटि को अगरि टैलेंट हुनर आहे, उनखे मौक़ो मिलणु घुरिजे। हे जेको ट्रेंड आहे इहो जेको, त हू हुनजो पुटु, हुनजो भाइटो, हुनजो भाणेजो, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त थोरो ॿाहिरि बि वञे, इहो जेको शेयर आहे इहो ॿाहिरि वञे। सही, रुगो पाण ते महदूद माण्हू न करे। इहो मां इन शइ जो क़ाइल, इन सोच जो क़ाइल आहे। सही, तमामु घणी महिरबानी सर। ऐं असांजे प्रोग्राम में आया ऐं वेंदे वेंदे जेकॾहिं को पैगाम, को मैसेज जीअं हूंदो आहे त ॾियणु चाहियो त। बिल्कुलु, मां तव्हांजे प्रोग्राम हिकु ॿ प्रोग्राम मूं ॾिठा, तमामु मूंखे सुठा लॻा। ऐं उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त का बि शइ जेका हूंदी आहे, उहो माण्हू करे थो पियो, उन में हैसियत न ॾिसे, उन जी अहमियत खे ॾिसे। सही, हैसियत खे साम्हूं रखंदव त माण्हू छा सोचींदा, त उन ॻाल्हि जी, उन अमल जी अहमियत खे तव्हां ख़तमु करे छॾींदो। त असां जेके आहियूं, सिर्फ़ु इहो न ॾिसूं त असांखे सरकारी या असांखे उहिदो खपे या असां प्रोटोकॉल कॉन्शियस थियूं, असां ट्रेंड सेटर्स थियूं। ट्रेंड सेटर्स असां थी सघूं था। असां पंहिंजे हथ में पंहिंजो जेको आहे सो मुस्तक़बिल पाण ठाहे सघूं था। ऐं काफ़ी अहिड़ा हुनर वारा नौजवान आहिनि, उहे निकिरनि ॿाहिरि, मुख़्तलिफ़ फील्ड्स में पाण खे आज़माइनि ऐं इंडिपेंडेंटली अॻिते वधनि। ऐं जिते जिते मुंहिंजो सहकार खपे, आउं हाज़िर आहियां। छो त मुंहिंजो इहो बि हिकिड़ो मां कोशिशि कंदो आहियां त अहिड़नि माण्हुनि खे इंस्पायर कजे, मोटिवेट कजे, उन्हनि खे सपोर्ट कजे, ताकी उहो इंडिपेंडेंटली पंहिंजी का अहिड़ी नई नवाण कुझु कनि जंहिंसां हू फ़ख़्रु करे सघनि त असां असांजी कोशिशुनि सां असां कयो आहे, सेल्फ मेड थियूं। बिल्कुलु ज़बरदस्त। ऐं अञा अव्हां एजुकेशन जी फील्ड में ॿियो कुझु घणो चयो पे, पहिरियां पंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि करणु चाहियां थो। सो नेक्स्ट हिकिड़ो सेशन वरी रखंदासीं। ज़ाहिर आहे मां मीडिया में रहिया आहियो, सम्झी सघो था त असांजी जेके मजबूरियूं आहिनि। सो टाइम नाज़रीन असांजे अॼु जो प्रोग्राम जो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ऐं वेंदे वेंदे जीअं शाह साहब बि इहा ॻाल्हि कई, बिल्कुलु ईअं आहे त असांजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे ऐं त उन सां पार्टियूं मज़बूत थींदियूं, जमहूरियत जेका आहे मज़बूत थींदी। त जेकॾहिं इक़्तिदारी जेको क्लब आहे नसल दर नसल, उनखां हटी करे जेकॾहिं असीं ॿियनि खे बि इन क्लब में घिड़णु ॾींदासीं। जीअं नंढिड़ो मिसाल बार बार दोस्तनि खे ॾींदो आहियां त लंडन जो जेकॾहिं मेयर थिए थो सादिक ख़ान साहब जेके आहिनि, जंहिंजे लाइ ॿुधाए
पेशावर सां हुनजी तालुक़ु आहे फैमिली जो, पीउ हुनजो बस ड्राइवर हो, ॿिए पासे गोल्ड स्मिथ जी फैमिली जो फ़र्दु हुनजे साम्हूं बीहे थो, पर लंडन जा माण्हू हुनखे वोट कनि था। सो असांजो बि इहो ख़्वाबु आहे त असां वटि पाकिस्तान में, सिंध में उहो कॾहिं उहो ॾींहुं ईंदो जॾहिं हिकिड़ो आम मोची जो, हिकिड़े हारी जो जेको पुटु आहे उहो आला ईवाननि ताईं पहुचंदो। सो उनजो असांखे इंतज़ारु मख़सूस सीटनि ते त कुझु अची था वञे, नो डाउट उनजो क्रेडिट बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वञे थो, ॿियनि पार्टियुनि जी भेट में, ऐं कृष्णा कोहली ऐं ॿियनि जा मिसाल आहिनि असां वटि, पर हिकिड़ो चूंडिजी करे उहो माण्हू अचे, उनखे टिकट ॾिजे। सो उहो ॾींहुं उन ॾींहुं जो असांखे इंतज़ारु आहे। सो इनशाला ज़रूरु ईंदो। सो वरी मूंखे बार बार चवनि पिया त टाइम पूरो थियो आहे, सो अव्हां खां मोकिलायूं था। इनशाला हयाती रही त ईंदड़ हफ़्ते वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।